मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। वल्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फ़आवा ववजदक ज़ालन फ़हदा ववजदक आइलन फ़अग़ना फ़अम्मल यतीम फ़ला तक़हर वअम्मस्साइल फ़ला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिक फ़हद्दिस। सदक़ल्लाहुल अज़ीम व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल जिहादु फ़ी सबीलिल्लाह। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सही मोटर जो बंद कराए छॾियोसि तार कढ़ावास। मया मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ऐं उहो अल्लाह पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे, पूरी काइनात जे मथां शहनशाह आहे, पूरी काइनात जे मथां बादशाह आहे। उन अल्लाह ताला मुख़्तसिर ज़िंदगी ॾेई करे तव्हां असांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। हक़ीक़ी जेकी ज़िंदगी आहे उहा ज़िंदगी आख़िरत वारी आहे। उन ज़िंदगी खे बनाइण जे लाइ अल्लाह ताला तमामु इंसाननि खे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। ऐं जीअं जो अल्लाह ताला दुनिया जी तरफ़ इंसाननि खे मोकिलियो, पोइ अल्लाह ताला इंसान खे मोकिलण खां बाद में ॿ शयूं अल्लाह ताला लाज़िमी मोकिलियूं। हिकु अल्लाह ताला अंबिया खे मोकिलियो ऐं ॿिए नंबर ते अंबिया सां गॾु अल्लाह ताला शरीयत खे मोकिलियो। इहे ॿई शयूं हर हिकु ज़माने जे अंदरि हलंदियूं अचनि पियूं। इंसान ज़माने जे अंदरि तमामु वॾो क़याम कयो आहे। 1,24,000 पैगम्बर हिन सरज़मीन ते अची चुका आहिनि ऐं उन्हनि पंहिंजी दावत ऐं तबलीग जेकी उन्हनि खे अल्लाह ताला जी तरफ़ां मिली हुई उन्हनि खे मुकमल कयो। हता कि अल्लाह ताला आख़िरी में जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ुहूर कयो। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया जे तरफ़ जीअं जो आया ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि अल्लाह ताला जे दीन जी तौहीद जी महिनत कई। ऐं दुनिया जे अंदरि कोई बि अहिड़ो पैगम्बर नाहे गुज़रियो, कोई बि अहिड़ो रसूल नाहे गुज़रियो जीअं अल्लाह ताला जे दीन जी महिनत न कई हुजे। पोइ अल्लाह ताला तमामु पैगम्बरनि खे दुनिया जे तरफ़ मोकिलण खां बाद में आख़िरी में जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला ख़ातमुल अंबिया ख़ातमुर रसूल सैयदना मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला मबूस फ़रमायो। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 63 साल जी ज़िंदगी, 63 साल जी ज़िंदगी में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जी शरीयत खे तमामु इंसाननि ताईं पहुचायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेकी ज़िंदगी आहे 40 साल जी ज़िंदगी खां बाद में नबी जे मथां अल्लाह ताला शरीयत खे नाफ़िज़ कंदो आहे। शरीयत खे न वही खे अल्लाह ताला नुज़ूल कंदो आहे। जॾहिं बि पैगम्बर हर पैगम्बर जी इहा हिकमत रही आहे, इहा अल्लाह ताला जी हिकमत रही आहे त हर पैगम्बर खे अल्लाह ताला जेकी नबूअत अदा कई आहे उहा नबूअत अल्लाह ताला 40 साल जी ज़िंदगी जे अंदरि अता कई आहे। नबी माउ जे पेट खां ॼमण सां ई नबी हूंदो आहे।
जीअं जो नबी जी पैदाइश थी आहे, नबी उन टाइम ई नबी हूंदो आहे, पर अल्लाह ताला जी शरीयत जेकी नाफ़िज़ थींदी आहे उहा 40 साल जी ज़िंदगी खां पोइ नबी उन अहकाम खे खणी करे उम्मत ताईं पहुचाईंदो आहे। पोइ सेम जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि जॾहिं 40 साल जी ज़िंदगी ते पहुता ऐं पहिरीं ज़िंदगी बि नबूअत वारी ज़िंदगी हुई, पहिरीं ज़िंदगी बि अंबिया वारी ज़िंदगी हुई ऐं 40 साल खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां क़ुरान जो नुज़ूल नाज़िल थियो। हाणे 40 साल खां अॻिते जेकी ज़िंदगी बीहे थी उहा 23 साल जी ज़िंदगी बीहे थी। 23 साल जी ज़िंदगी जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमो पेश 13 साल या 12 साल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके जे अंदरि गुज़ारिया आहिनि। बाक़ी जेकी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी आहे उहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे अंदरि गुज़ारी आहे। ऐं इन ज़िंदगी जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जी तौहीद, दीन जी इशाअत ऐं अल्लाह ताला जी वहदानियत ऐं अल्लाह ताला जा अहकाम इंसान जे मथां जेके नाफ़िज़ थियनि पिया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे आम करे छॾियो। हाणे हिन ज़माने जे अंदरि असांजो मुस्लमाननि जो यकीन आहे त क़यामत अची सघे थी, क़यामत जी सुबुह थी सघे थी, पर हाणे कोई बि नबी नथो अची सघे। हे असांजो ईमान आहे। इन जे बारे में नस अल्लाह ताला क़ुरान हकीम जारी कयो आहे। अल्लाह ताला फरमायो, मा काना मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व ख़ातमन नबीयीन। हे अल्लाह ताला साफ़ तौर ते बयानु करे छॾियो त जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहिनि, मर्दनि मां कंहिंजा पीउ न आहिनि। हाणे मर्दनि मां कंहिंजा पीउ न आहिनि, यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेकी औलाद हुई, जेके पुट हुया, उहे नंढाप में ई पैदा थिया हुया ऐं उहे नंढाप में ई इंतकाल करे हलिया विया। त इन जे करे अल्लाह ताला फरमायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मर्दनि मां कंहिंजा पीउ न आहिनि। नबी जी औलाद जेकी मर्दानी औलाद आहे उहे वॾा न थिया आहिनि, बल्कि नंढाप में ई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पुट इंतकाल करे विया आहिनि। मर्दनि मां कंहिंजा जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पीउ न आहिनि, मगर मुंहिंजो रसूल आहे ऐं आख़िरी रसूल आहे। ऐं इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साफ़ हदीस, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आना ख़ातमुन नबीयीन ला नबी बादी। मां आख़िरी नबी आहियां, मां बाद में कोई बि नबी न आहे। हाणे क़यामत जेसिताईं वाक़ई नथी थिए तेसिताईं यादि रहणु खपे, तमामु मुस्लमाननि जे ज़हन में इहा ॻाल्हि हुजणु खपे त रसूल कोई बि न ईंदो, नबी कोई बि न ईंदो। नबूअत जो जेको सिलसिलो आहे उहो अल्लाह ताला ख़तमु करे छॾियो आहे। पहिरियों पैगम्बर ईंदा हुया, पैगम्बर हिकु ई पैगम्बर, हिकु ई नबी ॿिए नबी जी इतबा करे शरीयत हलाईंदो हुयो। पहिरियों हिकिड़े पैगम्बर खे किताब मिलंदो हुयो, उन किताब जी ताईद करे ॿिया नबी हलंदा हुया, उन शरीयत खे फैलाईंदा हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंजो आया, अल्लाह ताला हिकिड़ी शरीयत नाज़िल कई, क़ुरान हकीम, उहो अल्लाह ताला नाज़िल करे पोइ अल्लाह ताला ॿुधाए छॾियो त इहो किताब क़यामत ताईं इहो ई किताबु आहे। इन खां बाद में ॿियो को किताब मां हाणे जारी न कंदुमि। इहो ई किताबु तमामु इंसाननि जे आॾो मुख़ातबु थींदो ऐं इहो किताबु इंसान जी रहनुमाई कंदो। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके मके वारी ज़िंदगी में हुया, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके वारी ज़िंदगी जे अंदरि तकलीफ़ूं इंतिहाई ज़्यादा हुयूं। नमाज़ जो हुकुम मके में मिलियो आहे, पर साहबा जॾहिं नमाज़ पढ़नि पिया, साहबा खे काफ़ी तकलीफ़ पहुचे पई। कंहिं काफ़र खे ख़बर पए पई त उहे तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾियनि पिया। को साहबा ग़ुलाम बि हुया कंहिं काफ़रनि जा। बिलाल हबशी रज़ी अल्लाह ताला जे बारे में मशहूरु आहे, हिकु गैर मुस्लिम जो ग़ुलाम हुयो, पर बिलाल हबशी जे इस्लाम जी जीन जो उनखे गैर मुस्लिम खे ख़बर पई त इंतिहाई ज़्यादा तकलीफ़ ॾियणु शुरू कई। त उन्हनि खे साम्हूं नज़र अचे पियो त हाणे बिलाल हबशी जो जेको मज़हब आहे उहो मज़हब असां वारो न आहे। त सहाबा जंहिं टाइम मके जे अंदरि हुया, सहाबा पंहिंजो इस्लाम ज़ाहिर न पिया करे सघनि, अगरि कनि पिया इंतिहाई वरी तकलीफ़ मिले पई, त इन जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ख़ामोशी इख्तियार कराई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ई हुकुम ॾिनो त इस्लाम खे पंहिंजे खे लिकायो, तव्हांजे दिलि जे अंदरि अल्लाह ताला जी तौहीद समायल हुजे, पर हिन टाइम पूरो कुफ़ुर आहे, पूरी मासियत आहे,
तव्हां पंहिंजे इस्लाम खे इन टाइम लिकायो। त साहबा कुझु साहबा हुया जेके इस्लाम खे लिकाइनि पिया, ऐं कुझु साहबा जंहिं पंहिंजे इस्लाम खे ज़ाहिर कयो, जंहिं ज़ाहिर कयो त उनखे तकलीफ़ इंतिहाई ज़्यादा मिले पई। पोइ अलाह ताला जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां अलाह ताला हिजरत जो हुकुम ॾिनो। उन हिजरत जे अंदरि साहबा हिजरत कई ऐं साहबा मदीने तरफ़ आया। मदीने तरफ़ जिंजो पहुता, साहबिन खे काफ़ी जेको आहे वुसत महसूस थी, राहत महसूस थी। हाणे हिते जेके बि इंसान नज़र अचनि पिया, अक्सर मुस्लमान नज़र पिया अचनि। मदीने वारा त अॻ में इस्लाम खणी आया हुया, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंजो उते पहुता त उन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन इस्लाम जी महिनत अञा ज़्यादा कई, त इस्लाम अञा तरक़ी जे अंदरि ईंदो वञे पियो, इस्लाम अञा ताक़त जे अंदरि ईंदो वञे पियो। त अलाह ताला जंहिं साहबा हिजरत कई त पोइ अलाह ताला उनजो क़ुरान हकीम जे अंदरि मिसाल बयानु कयो। इन्नल्लज़ीन आमनू वल्लज़ीन हादू वजाहदू फ़ी सबीलिल्लाह उलाइक यरजून रहमतल्लाह वल्लाहु गफ़ूरुर रहीम। अल्लाह ताला फरमाए, बेशक उहे मोमिन जंहिं हिजरत कई ऐं जंहिं जिहाद कयो अल्लाह ताला जे रस्ते जे अंदरि, उलाइक यरजून रहमतल्लाह, बेशक अल्लाह ताला खां इहे रहमत जी उमेद कनि। छो त हिकु नंबर ते जिहाद ऐं ॿिए नंबर ते हिजरत, हे तमामु वॾा कम आहिनि। सभ खां पहिरियां ॻाल्हि हिकिड़ी सम्झणु खपे त कोई बि इंसान, कोई बि बंदो पंहिंजे इलाइक़े खे इंतिहाई मुश्किल छॾे सघंदो आहे। उन इलाइक़े जे अंदरि उनजा दोस्त हूंदा आहिनि, उन इलाइक़े जे अंदरि उनजो कारोबार हूंदो आहे, उन इलाइक़े जे अंदरि उनजा रिश्तेदार हूंदा आहिनि, त पंहिंजे इलाइक़े खे छॾणु इंतिहाई वॾो मुश्किल आहे। त साहबा खे जॾहिं हिजरत जो हुकुम थियो, साहबा हिजरत कई, ऐं हिजरत इंतिहाई मुश्किल लॻंदी आहे। त तव्हांखे पंहिंजो घरु छॾिणो पवंदो आहे, तव्हांखे पंहिंजो कारोबार छॾिणो पवंदो आहे, तव्हांखे पंहिंजा रिश्तेदार छॾिणा पवंदा आहिनि, तव्हांखे पंहिंजो मुआशिरो छॾिणो पवंदो आहे। त हिजरत हक़ीक़त में इंतिहाई वॾी मुश्किल आहे। त अल्लाह ताला उन साहबा जो मिसाल बयानु कयो, तारीफ़ अल्लाह ताला बयानु कई। इन्नल्लज़ीन आमनू वल्लज़ीन हादू वल्लज़ीन हाजरू वजाहदू फ़ी सबीलिल्लाह, बेशक उहे मोमिन जंहिं हिजरत कई ऐं जंहिं जिहाद कयो अल्लाह ताला जे रस्ते में, बेशक उहे उमेद कनि अल्लाह ताला खां रहमत जी। हिकु मक़ाम ते अल्लाह ताला ईअं फरमायो, रहमत ई अल्लाह ताला खां उमेद कनि। ॿिए नंबर ते अल्लाह ताला फरमायो, व उलाइक हुमुल फ़ाइज़ून, इहे बंदा आहिनि जेके कामयाब थी विया। इहे उहे बंदा आहिनि जेके कामयाब थी विया, अल्लाह ताला जी रहमत में अची विया। तव्हांजा भाइर दोस्तो, सहाबा दीन जे लाइ तमामु वॾी महिनत ऐं जिदोजहद कई आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शागिर्द आहिनि। दीन इस्लाम जी सरबुलंदी जे लाइ इहे साहबा जेको निकिता पूरी दुनिया जे अंदरि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का ऐं मदीना खां नबूअत जे ज़माने में ॿाहिरि सफ़र नाहे कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरि न निकिता, हिजाज़ जे तरफ़ न निकिता, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजमेर जी तरफ़ न निकिता, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फारस जी तरफ़ न निकिता। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना जे अंदरि रही करे, मक्का जी ज़िंदगी जे अंदरि रही करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे तयारु कयो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबिन खे इहो हुकुम ॾिनो त ए साहबा, हाणे तव्हांजे मथां ज़िमेदारी आहे, इन दीन खे खणी करे तव्हां ग़ाइबीन ते वञी करे पहुचो। त साहबा जा ॾोह सिर्फ़ु आसान ऐं नॉर्मल कमु न हुयो। वॾे मोड़ो ॾिसो, दुनिया जे अंदरि जेकॾहिं असां पैसो हासिलु कयूं था, दुनिया जे अंदरि मां पैसो हासिलु कयां थो, त पैसो बि मूंखे आसानी सां नथो मिले, या आसानी सां मिले थो साईं? पैसो मुशक़त सां ईंदो आहे, तकलीफ़ सां पैसो ईंदो आहे, ऐं वॾो जिदोजहद सां बाद में पैसो ईंदो आहे। त दुनिया जे पैसे हासिलु करण जे करे मूंखे ॾींहुं राति कोशिशि ऐं महिनत करणी पवंदी। सहाबा जॾहिं दीन जे लाइ निकिता, सहाबा जॾहिं जिदोजहद कई, त साहबनि खे तरह तरह जूं तकलीफ़ूं मिलियूं। का क़ौम अजम हुई, उहा सहाबा जी ज़बान न पई सम्झे, के मुख़ालिफ़ हुया, जीअं नबी जा मुख़ालिफ़ सेम सेम ईअं सहाबा जी मुख़ालिफ़, कंहिं इलाइक़े में रहणु न पियो छॾियो वञे,
पोइ साहब विया मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जी महिनत कई ऐं जिदोजहद कई, हता कि हिन टाइम दुनिया जे अंदरि 2 अरब जी तादाद में इंसान मुस्लमान नज़र अचनि था। हेया कोशिश, हेया महिनत। साहबा हिजरत कई, मक्का खां आया मदीना जी तरफ़, साहबा हिजरत कई ऐं मदीना में सिर्फ़ु साहबा स्टॉप न कयो, सिर्फ़ु साहबा उते बीहजी न विया, साहबा पूरे मैदान लाइ निकिरी पिया, जिदोजहद में साहबा निकिरी पिया। त अहिड़ी तरह हे दीन इस्लाम जेको असां पहुतो आहे, इहो ईअं पहुतो आहे। दीन जो कमु, मां दोबारा ॻाल्हि कयां थो, दीन जो कमु वॾो मुशक़त सां थींदो आहे। तव्हांखे वॾो जिगर रखिणो पवंदो, तव्हांखे वॾो हौसलो रखिणो पवंदो। दुनिया जे कंहिं हिकिड़े कारोबार जे लाइ तव्हांखे साबिरीन हुजणु ज़रूरी आहे, तव्हांजो इख़लाक़ हुजणु ज़रूरी आहे, तव्हांजा बहितर मामला हुजणु ज़रूरी आहे। ऐं इते असां कॾहिं मिसाल ॾियूं त दीन जो कमु अगरि असां खणी करे हलूं त उनजे लाइ बि असांखे साबिरीन रहणो पवंदो, इख़लाक़ जेको आहे पैदा करणा पवंदा, मामलात बहितर रखणा पवंदा, पोइ हे दीन जो कमु जेको अॻिते पूरी जेको दुनिया जी तरफ़ फैलिजी वेंदो। त साहब ईअं ई कयो। तव्हां बार दोस्तो, अल्लाह ताला हिन सरज़मीन ते वॾे में जो कमु वरितो, अल्लाह ताला 1 नंबर ते अंबिया खां वरितो। अंबिया जी इहा ई कोशिशि ऐं महिनत हुई, ॿियो कुझु बि न हुयो त हिन सरज़मीन ते अल्लाह ताला जो दीन जेको ग़ालिब थिए, अल्लाह ताला जी शरीयत जेको आहे नाफ़िज़ थिए। हर हिकु पैगम्बर जो इहो ई जेको ज़हन हुयो। ऐं 2 नंबर ते अल्लाह ताला हिन आयत जे अंदरि बयानु कयो, वजाहदू फ़ी सबीलिल्लाह, जेको जिहाद करे थो अल्लाह ताला जे रस्ते में। जिहाद वॾी ॻाल्हि आहे, यादि रहणु खपे त मुस्लमान खे जिहाद जेको आहे विसरणु न खपे, जिहाद मुस्लमान खे विसरणु न खपे। जिहाद खे अल्लाह ताला क़ुरान हकीम में वॾे हिसे में बयानु कयो आहे। जिहाद हिन खे न चइबो त हिते हिन टाइम जेके तव्हांजा गैर मुस्लिम आहिनि त इन्हनि जी गर्दन खे वञी करे उॾायो, हे जिहाद आहे। न, इहो जिहाद न आहे, इहो जिहाद न आहे। जिहाद जी तमामु वॾी माना थी अचे। असुली में जिहाद चइबो छा की आहे? जिहाद जी असुली माना कहिड़ी आहे? जिहादी माना आहे कोशिशि करणु। जिहादी माना छा आहे? कोशिशि करणु। असुली जेकी माना आहे जिहादी, इहो ई आहे त अल्लाह जे दीन जे लाइ, दीन इस्लाम जी सरबुलंदी जे लाइ जेको अल्लाह ताला जे रस्ते में निकिरे ऐं कुफ़ार सां क़िताल करे, जीअं साहबा पंहिंजे ज़माने जे अंदरि कयो, असुली जिहाद इहो ई आहे। बाक़ी जिहाद जा ॿिया नंढा शोबा बि आहिनि, जिहाद जा ॿिया नंढा शोबा बि आहिनि। मां पंहिंजे जिस्म ते मां गुनाह नथो कयां, गुनाह मुंहिंजे साम्हूं अचे थो, गुनाह मुंहिंजे क़रीब अचे थो, मां गुनाह कंहिं क़िस्म जो कोई बि नथो कयां, हे मां पंहिंजे नफ़्स सां जिहाद थो कयां, हे मां पंहिंजे नफ़्स सां जिहाद थो कयां। ऐं जिहादी माना कोशिशि। दीन जे कंहिं बि शोबे जे अंदरि तव्हां हलो था, उन में तव्हांखे तकलीफ़ अचे थी, मुशक़त अचे थी, तव्हां उन में जिहाद कयो था। पर यादि रहणु खपे, असुली जेको जिहाद आहे उहो ई आहे जेको मैदान जिहाद हुजे, साम्हूं कुफ़ार हुजनि ऐं मुस्लमाननि जो काफ़िलो हिकिड़े पासे हुजे ऐं तलवार खणी करे तव्हां कुफ़ार जे ख़िलाफ़ु निकिरो। नियत इहा हुजे त अल्लाह ताला जो दीन जेको बुलंद थिए, असुली जिहाद हिनखे चइबो। बाक़ी दीन जा सभु शोबा आहिनि, कंहिं हिकिड़े शोबे सां जेको दीन ख़ासि न आहे। दीन जा तमामु वॾा शोबा आहिनि जंहिंमें अल्लाह ताला तव्हांखे आसान लॻे ऐं जंहिंमें तव्हां माहिर आहियो, तव्हां दीन जो उहो कमु कयो। वॾा शोबा आहिनि दीन जा। हिन टाइम तबलीग में निकिरणु हे दीन जो हिकिड़ो शोबो आहे। जेके हज़रत तबलीग में निकिता आहिनि, अल्हम्दुलिल्लाह हे दीन जो कमु आहे, तमामु वॾी तादाद में दीन जो कमु आहे। हिन टाइम बि हज़ारनि जी तादाद में तबलीग में जेको माण्हू हलनि था, लखनि जी तादाद में। हाणे इज्तिमा मुकमल थियो आहे त हे दीन जो कमु आहे। प्लस में मां इहा ॻाल्हि कयां त मां तबलीग ते वियो आहियां
हे दीन जो कमु आहे। पर इन खां अलावा जेका मदरसा आहिनि उहो बि दीन जो कमु आहे, जेके हज़रात मस्जिद में नमाज़ पढ़ंदा उहो बि दीन जो कमु आहे, जेके हज़रात मदरसनि में पढ़ाईंदा उहो बि दीन जो कमु आहे, जेके उलमा वाइज़ कंदा हे बि दीन जो कमु आहे, ऐं जेके उलमा मैदान सियासत में बीठा आहिनि इहो बि दीन जो कमु आहे। दीन जे कम खे कंहिं हिकिड़ी शइ सां ख़ासि न कयो, दीन जे कंहिं बि कम खे हिकिड़ी शइ सां ख़ासि कंदो त बंदो जेको आहे उन में गुलूफ़ कंदो। हाणे मां तबलीग में वञी करे इहा ॻाल्हि बिल्कुलु बि न कयां, इहा ॻाल्हि मां क़तन तौर ते न कयां त चवां दीन जो सिर्फ़ु कमु हे आहे, न चवां बाबा हे दीन जो कमु आहे, हे दीन जो कमु आहे, अल्हम्दुलिल्लाह मां कयां थो। पर इन सां गॾोगॾु दीन जा ॿिया बि कम आहिनि, दीन जा ॿिया बि कम आहिनि जेको उलमा बयानु कनि था, ख़िताब कनि था, तक़रीरूं कनि था, जुमा पढ़ाइनि था, मस्जिद में इमामत कराइनि था, या जेके उलमा सियासत में ॾाढो बीठा आहिनि दीन इस्लाम खे नाफ़िज़ करण जी कोशिशि में आहिनि, इहे बि जेको आहे दीन जो कमु आहे। हाणे इन टाइम गुलूफ़ न आहे। ॿिए नंबर ते तबलीग जेके हज़रात आहिनि तमामु वॾो ख़ैर वारो कमु आहे, तमामु वॾो बुलंदी वारो कमु आहे, ऐं हे कमु एतिरी सारी वॾी तादाद में हले थो पूरी दुनिया जे अंदरि, यकीन तौर ते इन जे पोइ इख़लास आहे। माण्हू हज़ारे वारी कोशिशि कनि था, माण्हू पंहिंजे जलसे खे फुल करण जे लाइ लखें रुपया इस्तेमालु कंदा आहिनि, करोड़ पैसा इस्तेमालु कंदा आहिनि। माण्हुनि जी उहा जलसे गाह जी प्रॉपर्टी जेको आहे उहा नंढी न आहे भरी सघंदी, उन में एतिरी तादाद अची न सघंदी आहे। हिन जे पोयां ॾिसो इख़लास आहे, बंदा पैसा पंहिंजा खणी वेंदा आहिनि, बिस्तरा पंहिंजा खणी वेंदा आहिनि, ऐं वञी करे राइवेंट जे अंदरि ॾिसो लखनि जी तादाद में मजमू आहे, लखनि जी तादाद में राइवेंट में मजमू आहे। त इस्लाम छाखे चइबो आहे? इस्लाम उनखे चइबो आहे तव्हां दीन जो कमु कयो, तव्हां दीन जो कमु कयो, पर प्लस में दीन सां गॾु तव्हांखे दुनिया बि हलणी आहे। अगरि ईअं न कयो पोइ तव्हां पोइ ते पइजी वेंदो। मां अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ख़बर करे मां ज़ोर जी नमाज़ पढ़ां, पर इन सां गॾोगॾु मूंखे इहो बि हुकुम आहे तूं औलाद जी तरबियत कर, तूं कमाए करे घर वेंदे ऐं घर वारनि खे खाराईंदे, हे बि इबादत जे अंदरि शुमार आहे। सिर्फ़ु दीन इन खे नाहे चइबो, इहा माना न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे, न सहाबा खां साबित आहे। सिर्फ़ु दीन इन खे नाहे चइबो त मां घर वारनि खे बिल्कुलु बि विसारे छॾियां, बचनि खे मां बिल्कुलु विसारे छॾियां, औलाद दरपदर लॻी पई हुजे ऐं सिर्फ़ु मां वेही रहां, मां चवां सिर्फ़ु मां दीन जो कमु कंदुमि, हे दीन, इहो दीन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहबानियत खां रोकियो, रहबानियत खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो। यहूदी रहबानियत कंदा हुया, यहूदी चवनि पिया हाणे तमामु घणा ॿार आहिनि, घणी तमामु औलाद आहे, हाणे असांखे हीअं करणु खपे त असां हाणे वञी करे कंहिं झंगल में वञी करे रहूं था ऐं उते वञी करे पोइ असां नफ़िल बि जेको उन जे अक़ीदे में हुयो उहो पढ़ंदासीं, उन्हनि जे अक़ीदे एतबार सां, यहूदियुनि जे अक़ीदे एतबार सां जेको ज़िक्र अस्कार आहे उहो बि कंदासीं। अकेलाइप में, तनहाइप में इबादत जेकी थींदी उहा ज़बरदस्त थींदी। हे यहूदियुनि जो ज़हन हुयो। पोइ यहूदी कंदा हुया ईअं, यहूदी ईअं कंदा हुया, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में निकिरी करे, पहाड़ी में निकिरी करे सिर्फ़ु अकेला वञी करे उते इबादत कंदा हुया। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहबा बिल्कुलु बि तव्हांखे ईअं नाहे करिणो, इहा आहे रहबानियत। इस्लाम में कंहिं क़िस्म जो कोई बि रहबानियत न आहे। हाणे इस्लाम हिन शइ जो हुकुम ॾिए थो त तव्हां अल्लाह ताला जी इबादत कयो, तव्हां रोज़ा रखो, तव्हां हज कयो, तव्हां ज़कात ॾियो, उन सां गॾोगॾु तव्हां घरवारी जी मालिकी बि कयो, औलाद जी तरबियत बि कयो। इस्लाम इन खे चइबो आहे। इस्लाम इन खे बिल्कुलु बि न चइबो आहे त तव्हांखे घरवारी आहे, तव्हांखे औलाद आहे, तव्हांखे नियाणियूं आहिनि, तव्हांखे रिश्तेदार आहिनि, तव्हां सभिनी खे विसारे छॾियो, कंहिं क़िस्म जो कोई बि उनखे पंहिंजो हक़ु न ॾियो ऐं तव्हां दीन जे कंहिं बि शोबे में लॻल हुयो ऐं तव्हां चओ त बसि मां हाणे दीन जो कमु कंदुमि। हे इस्लाम न आहे, इहो इस्लाम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो न आहे। मां पहिरियों दफ़ो ॿुधाए चुको, वरी बि ॿुधायां थो, जंग बदर इहा अहिड़ी जंग आहे, इस्लाम जी पहिरीं जंग आहे, तमामु वॾी अज़ीम जंग आहे।
जंग बदर जे मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे साहिबनि ॿुधायो त साईं उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जेकी घरवारी आहे न उहा बीमार आहे, जेकी तव्हांजी न्याणी आहे, जेकी तव्हांजी न्याणी आहे उहो बीमार आहे इंतिहाई ज़्यादा। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला खे इजाज़त ॾेई छॾी, तूं वञ घरवारी जो वञी करे इलाजु कराए। हाणे हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला ॾिठो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 313 साहबा आहिनि, साहबिन जी ज़रूरत बि ज़्यादा त घणी आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त ॾियनि था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त ॾिनी, उस्मान रज़ी अल्लाह ताला विया ऐं घरवारी जो वञी करे इलाजु कयो। इन खां बाद में बि घरवारी इंतकाल करे वई। हाणे इन शयुनि खे असां आॾो रखो, ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम जो मरकज़ आहिनि, दीन जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मरकज़ आहिनि, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन त ॿुधाइनि था, पर दीन सां गॾोगॾु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माशरो बि ॿुधाइनि था। दीन सां गॾोगॾु माशरो बि ॿुधाइनि था। त ईअं ई असां दीन जो कमु कयूं, पर जेकॾहिं घर जे अंदरि ज़रूरत पइजी थी वञे, औलाद बीमार आहे, घरवारी बीमार आहे, हा साईं, त मां नमाज़ फौरी तौरु पढ़ी करे घरवारी वञी करे फौरी तौरु इलाजु करायां। ईअं चवंदा साईं बसि मां हिते ई वेठो हूंदुमि, घरवारी पाण जो ठीकु थी वेंदी। अलाह ताला कुझु सबबु इख़्तियार कया आहिनि। ॾिसो दुनिया कनेक्ट आहे सबब सां। हे पाणी जो गिलास मां हिते रखियुमि न, हे छाजे करे रखियो आहे? मां के इन एतबार सां रखियो त हे पाणी जेको मां पीअंदुमि इन खां बाद में मुंहिंजी उन जेको ख़तमु थींदी, उन खे भला अलाह ताला कुदरत सां ख़तमु नथो करे सघे या? हाणे चुप कयो बदमाशो, अचण सां खछड़ वरी। इहो कोई बि नंढनि मां ॻाल्हाए न, पोइ चंबो हिकिड़ो रखे हिते वेही रहे तूं। त ॾिसो अलाह ताला पंहिंजी कुदरत सां मुंहिंजी उनखे ख़तमु करे सघे थो न, बग़ैर कंहिं पाणी जे साईं ख़तमु करे सघे थो न, करे सघे थो अलाह ताला। अलाह ताला इन शइ ते क़ादिर आहे, पर अलाह ताला हे शइ छो मुख़्तसर कई? अलाह ताला हिन खे छो बनाइण जो हुकुम ॾिनो? हे गिलास ठहियलु आहे, हे सिर्फ़ु असांजे ज़माने में ठहियलु न आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में ठहियलु हुयो। साहब आहे इन में पाणी पीतो आहे, यानी मालूम थिए थो जंहिं दुनिया जे तरफ़ तव्हां आया आहियो, जंहिं दुनिया में तव्हां वेठा आहियो, इते तव्हांखे असबाब इस्तेमालु करिणो पवंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहबा मां कोई साहबी बीमार थींदो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इलाज जो हुकुम ॾिनो आहे। शिफ़ा कंहिं तरफ़ां ईंदी आहे? अलाह जी तरफ़ां। पर जंहिं दुनिया जे तरफ़ तव्हां आहियो न, जंहिं दुनिया में तव्हां वेठा आहियो न, इन में साईं असबाब खे इस्तेमालु करिणो पवंदो। करण वारी ज़ात अलाह जी आहे। अलाह ताला सबबु ॿुधाईंदो आहे, हिन सबबु खे इख़्तियार कयो त हे कमु थी वेंदो। ॾिसो रिज़िक़ केरु खाराईंदो आहे? त रिज़िक़ अलाह ई ॾींदो आहे। रिज़िक़ केरु ॾींदो? अलाह ई ॾींदो आहे। पर इन खां बाद में अलाह ताला कुझु असबाब ॾिनो, वञी करे मज़दूरी कंदे, वञी करे दुकान ते बीहंदे, वञी करे दुकान खे खोलींदे, हा ख़रीद फ़रोख़्त कंदे, पैसो बचंदो, नफ़ो ईंदो, ऐं इन खां बाद में इहो तव्हां खाईंदव। इहो छा सिर्फ़ु असांजे ज़माने में आहे या साहबा बि कयो आहे? साहबा कयो आहे, साहबा कयो आहे। साहबा तिजारत कई आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि तिजारत कई आहे। वॾे वॾी तिजारत जेको कई आहे उहा साहबा कई आहे। यानी मालूम थिए थो बिल्कुलु सूफ़ी थी करे मतां ईअं बाबा मस्जिद में मां हिते वेठो आहियां, हिते सभु कुझु थी वेंदो। बाबा अलाह क़ादिर आहे, करण ते आहे, पर अलाह ताला कुझु उसूल रखिया आहिनि। अलाह ताला कुझु उसूल रखिया आहिनि त दुनिया हिन एतबार सां हलंदी। हे जन्नत न आहे जो सभु कुझु जेको आहे ख़ुदि ब ख़ुदि थींदो वञे। हे बिल्कुलु जन्नत न आहे दुनिया जो सभु कुझु पाण ई जेको मामला सिधा थींदा वञनि। हिते मामला करण वारी ज़ात अलाह जी आहे, पर अलाह ताला ज़रियो हिते कंहिं इंसान खे बनायो आहे, सबबु अलाह ताला इंसान खे बनायो आहे। त दीन जो जेको कमु कयूं, इन सां गॾोगॾु असां पंहिंजा मामलात बि बहितर रखूं। कारोबार बि इंतिहाई ज़रूरी आहे। कारोबार जेतिरो बहितर हलंदो ओतिरो तव्हां दीन जे शोबे में अंदरि तरक़ी कंदा वेंदव। ॾिसो जेतिरो तव्हां ज़्यादा कारोबार कयो था न, ऐं अलाह ताला सां मुख़लिस बि आहियो, जेतिरो कारोबार ज़्यादा ओतिरो तव्हां वटि इनकम ज़्यादा आई न, ऐं उन ई इनकम खे तव्हां अलाह ताला जी राह में ख़र्चु कंदव, अलाह ताला बि राज़ी थींदो। पैसो हिकु अहिड़ी शइ आहे जेको पैसो कंहिंखे बि ॾियो हर को ख़ुशि थी वेंदो आहे न। पीउ जेको आहे वालिद साहिबु जेको नाराज़ हुयो, वालिद साहिबु को नाराज़ थी पए, अम्मा नाराज़ थी पए। दुनिया जे अंदरि मां चवंदो पैसे जे अंदरि इंतिहाई ज़्यादा ख़ुशी रखियलु आहे। पीउ सिर्फ़ु नाराज़ थी वञे, उनखे पीउ खे सिर्फ़ु हिकिड़ी चेक जेकी आहे 2 लख जी कटे ॾियोसि, 2 लख हथ में ॾियोसि,
इंतिहा वॾो ख़ुशि थी वेंदो। वालदा नाराज़ थी पई आहे, अमर नाराज़ थी पई आहे, उनखे बहितरीनु लिबास वठी ॾियो, बहितरीनु खाधो न खारायो, हथ जे अंदरि 50-60 हज़ार ॾेई बि छॾियोसि, वॾो ख़ुशि थी वेंदी, मुतमिन थी वेंदी। वॾी ॻाल्हि इहा आहे त अल्लाह ताला जे गुस्से खे बि तव्हां पैसे सां ख़तमु करे सघो था, सदको ॾेई छॾियो। हलो बाबा, पैसो हलाल जो आहे, पैसो हलाल, शर्त आहे त पैसो हलाल जो हुजे, मथां हराम जो पैसो हलाए छॾियो, हराम जो पैसो अलाह वटि क़बूल ई न आहे। पर हराम जे पैसे मां जेकॾहिं अगरि सदको ॾेई करे पोइ सवाब जी उमेदु कई अथव, गुनाहगार थींदव। हराम जो पैसो न हलंदो, पैसो हराम जो आहे न, त उनखे बंदो भला पोइ इहो बि सुवालु थींदो, साईं हाणे पैसो त हराम जो आहे, भला इहो पोइ अलाह जे तरह में ॾियूं न ॾियूं, ॾियणो आहे, सवाब जी उमेदु न आहे कहिड़ी, इहा ॻाल्हि नोट कजो साईं। अलाह माफ़ु करे, इंसान कॾहिं कॾहिं पैसो अहिड़ो अची बि वेंदो आहे, अहिड़ी रक़म हथ में अची बि वेंदी आहे, त पोइ छा करिणो आहे, पैसो जेकॾहिं हराम जो अची बि वियो न, त बंदो उहो ग़रीबनि ऐं फ़क़ीरनि खे ॾेई छॾे, उन में सवाब जी उमेदु जेको आहे कंहिं क़िस्म में कोई बि न लॻंदी। छाजे करे सवाब जी उमेदु तव्हां पाक माल खां करे सघो था। अल्लाह ताला पाक माल खे पसंदि कंदो आहे, अल्लाह ताला पाक शइ खे जेको पसंदि कंदो आहे। त दीन जे जेके शोभा आहिनि, इहे सभु शोभा बहितर शोभा आहिनि। जंहिं बि शोभे जे अंदरि तव्हां लॻियल, तव्हां आज़ान खां वठी करे ॾिसो, आज़ान ॾियण खां वठी करे तव्हां वॾे जेको मेंबर ते बयानु करण खां वठी ताईं, इहे जेके बि शोभा आहिनि, आज़ान खां वठी करे मेंबर ते बयानु करण ताईं, इहे सभु शोभा दीन जा आहिनि। अगरि मुख़लिस आहे, अल्लाह ताला तव्हांखे तरक़ी ॾींदो। इख़लास इंतिहाई ज़रूरी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो, नंढी जमायत हुई, साहबा जी नंढी जमायत, ऐं अल्लाह जो कसम काफ़रनि जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि अचे न पई त सुभाणे इहे ई असांजे मथां रिएक्शन को उबतो कंदा, जंहिं खे असां कंहिं क़िस्म में कोई बि इन टाइम नथा सम्झूं। साहबा न पिया, काफ़र न पिया सम्झनि न, काफ़रनि जे ज़हन जे अंदरि इहो गुमान बि न पियो वञे त इहा नंढी जेकी जमात हिन टाइम ठहे थी, साहबा जी जमात, इहा सुभाणे छा असांखे शिकस्त ॾींदी। अल्लाह ताला शिकस्त काफ़रनि खे ॾिनी, काफ़रनि खे अल्लाह ताला नाकाम कयो। छा हुयो? इख़लास हुयो, साहबा जे अंदरि इख़लास हुयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं फ़िक्र में हलनि पिया, उहा फ़िक्र तमामु वॾी हुई त जेको बि अल्लाह ताला जे रस्ते जे अंदरि कोशिशि कंदो आहे, जिहाद कंदो आहे, इल्मु सिखंदो आहे, यादि रहणु खपे त उनजी जेकी निंड आहे उहा बि इबादत जे अंदरि शुमार हूंदी आहे। रिवायत जे अंदरि आयो, कोई बंदो अल्लाह ताला जे रस्ते जे अंदरि पहिरो थो ॾिए, दीन इस्लाम जे करे राति जो पहिरो थो ॾिए, राति जो पहिरो थो ॾिए, ऐं पहिरें ॾियण खां बाद में जॾहिं उहो सुम्हे थो, अल्लाह ताला हिन जी सुम्हण बि इबादत थो लिखे थो। अहले इल्म को बंदो आलिम इल्मु सिखियो आहे, पर इल्म ते अमल बि आहे, इल्मु सिखियो आहे, इल्म ते अमल बि आहे, पर इहो राति जो ॿिया हिकु आबिद बंदा राति जो तहज्जुद नमाज़ पढ़नि था, नफ़िल पढ़नि था, तमामु बहितर कमु आहे उहो, पर आलिम जेकॾहिं अगरि सुतो पियो आहे, इन जे सुम्हण बि इबादत जे अंदरि शुमार आहे। छाजे करे? इहा हिकु इल्म जेकी फ़ज़ीलत आहे, इहा तमामु वॾी आहे। इल्म जी जेकी बुलंदी आहे उहा तमामु वॾी आहे। त इल्म खे असां सिखण जी कोशिशि कयूं। असां नमाज़ खे जीअं सिखूं था, नमाज़ खे सभ खां पहिरियां असां नमाज़ खे सिखण जी चङी तरह कोशिशि कयूं, इन खां बाद में इल्म खे सिखण जी कोशिशि कयूं। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जो ज़मानो हुयो। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु कंहिं जॻह ते वेठा हुआ ईअं, ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ॿुधायो, साईं हे जेको साम्हूं बंदो ॾिसो था, त हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला उनखे ॾिठो त भेण हे त वॾी उमिरि जो आहे, चई साईं हे तमामु वॾो सफ़र, ग़ालिबन शाम खां हे सफ़र करे हिते मदीने में पहुतो आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, छाॾे खां हे पहुतो आहे हिते? कोई जो रीज़न, को मतिलबु हूंदो? त पोइ साहिबनि ॿुधायो, साईं हे सिर्फ़ु जेको आहे न अतहियात सिखण जे लाइ मुल्क शाम खां हिते सफ़र हिन कयो आहे, ऐं उहो सफ़र को हवाई जहाज़ ते न हुयो। हवाई जहाज़ ते हुजे न, हवाई जहाज़ खां हिते अची करे पहुचणु, चंद बि जेको आहे पैसा ॾेई करे, पोइ मामिलो आसान लॻे पियो, पोइ मामिलो आसान लॻे पियो, यार हवाई जहाज़ में पैसा भरे करे आयो आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि हवाई जहाज़ न आहे।
कंहिं क़िस्म जो कोई बि तेज़ सवारी न आहे। चई साईं हे उठ ते ऐं पैदल हलंदो हलंदो मदीने ताईं पहुतो आहे सिर्फ़ु अतहियत सिखण जे लाइ। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला ॾिसी करे इंतिहाई हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला रुना ऐं चवंदो जॾहिं मुस्लमाननि जे अंदरि अहिड़ो शौर हूंदो अल्लाह ताला कॾहिं बि मुस्लमान खे पोइ न कंदो। हे छा हुयो? हे जज़्बो हुयो, हे ईमान जो जज़्बो हुयो। असांखे त अल्लाह ताला केतिरी कुशादगी ॾिनी आहे। असांजे घर सां मुतसिल मस्जिद में हाफ़िज़ आहे, कम से कम आलिम त आहे, असां नमाज़ में ठीक करे सघूं था साईं आसानी सां, बग़ैर कंहिं टेंशन जे, बग़ैर कंहिं सफ़र करण जे असां नमाज़ सिखी सघूं था। छाजे करे नथा सिखूं? छाजे करे असां नथा सिखूं? त इस्लाम खे जेतिरो असां सिखंदासीं ओतिरो अल्लाह ताला असांजी ज़िंदगी आसान करे छॾींदो। ॾिसो असां चवंदा दुनिया जे कंहिं मटीरियल सां ज़िंदगी बहितर थींदी। ॾिसो पैसो बहितर शइ आहे, पर कोई बंदो दीन इस्लाम खे छॾे करे पैसो हासिलु करे थो न, ऐं जो त इन में मां राति ॾिसंदुमि, राति इन में न ॾिसंदो, राति इन में न ॾिसंदो। ॾिसो साहबा जी कहिड़ी ज़िंदगी हुई, साहबा जी अजीब ज़िंदगी साहबा जी। साहबा जॾहिं पहिरियों कुफर में, इन खां बाद में जॾहिं साहबा इस्लाम में जे अंदरि आया, इस्लाम जॾहिं साहबा सिखियो, साहबनि चयो त पहिरीं ज़िंदगी त असांजी बिल्कुलु अजीब ज़िंदगी हुई, कुफर में जेकी हुई, उन में फ़लाणा हे अक़ीदा, हे शराइत, ऐं जंहिं टाइम असां इस्लाम में आयासीं, इस्लाम असांखे इंतिहाई सुकून बख़्शियो। इस्लाम जो रोब हूंदो आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला फरमाए पहिरियों कंहिं क़िस्म जो कोई बि अहिड़ो दबदबो न हुयो। साहबा जे पूरी जमात जे अंदरि हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जो वॾो रोब हुयो, इंतिहाई वॾो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ए उमर तुंहिंजे अंदरि अल्लाह ताला एतिरी का जुरत रखी आहे जो तोखे ॾिसी करे शैतान पंहिंजो रस्तो चेंज करे छॾींदो आहे, ऐं जंहिं रस्ते खां तूं हलंदो आहे शैतान खे हिमत न थींदी आहे त उहो रस्तो जेको आहे इख़्तियार सुभाणे करे। हे छा आहे? हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला पहिरियां बि त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला हुया, इस्लाम खां बग़ैर बि त हुया न, पर इस्लाम में जीन जो आहे अल्लाह ताला रोब तारी करे छॾियो। त इन इस्लाम खे जेकॾहिं अगरि असां सिखंदासीं, अल्लाह ताला असांजा हालात बि दुरुस्त करे छॾींदो, अल्लाह ताला मामलात बि असांजा दुरुस्त करे छॾींदो। हिन टाइम जेके बि असां टेंशन ऐं मासियत ऐं मुसीबत ॾिसूं था, हे सभु कुझु इस्लाम खे छॾण जे करे थियनि था। इस्लाम खां असां जेतिरो दूरि थींदासीं ओतिरो असां नाकाम थींदासीं ऐं मुशक़त ॾिसंदासीं, इंतिहाई वॾी तकलीफ़ ॾिसंदासीं। सहाबा उहे हुया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राति मां दर्स जे अंदरि इहा ॻाल्हि कई हुयमि। हज़रत समरा बिनत जुंदुब रज़ी अल्लाह ताला अन्हु हे सहाबी हुयो। इन सहाबी हिजरत पहिरियों न कई, हिजरत इन कई सफ़ा लास्ट में, आख़िरी में इन हिजरत कई। हिजरत जीअं जो इन कई त उनजी तबियत सहाबी जी इंतिहाई वॾी ख़राबु हुई, ऐं चवंदे इहे बि क़दम जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़ वञण मुंहिंजा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे अंदरि आहिनि ऐं सहाबी मके जे अंदरि आहिनि, मके जे अंदरि आहिनि। त समरा रज़ी अल्लाह ताला अन्हु घरवारी खे चयो त हाणे मुंहिंजो बिस्तरो तयारु करे छॾ, मां वञा थो बसि मदीने जी तरफ़। घरवारी चयो त इंतिहाई बीमार आहे, कीअं मदीने वञी करे तूं पहुचंदई? चई न बसि मां इरादो कयां थो, नियत कयां थो, वञी करे अल्लाह ताला मूंखे पंहिंजे फज़ुल सां उते पहुचाए छॾींदो। हज़रत समरा रज़ी अल्लाह ताला अन्हु घर खां निकिता, थोरा क़दम सिर्फ़ु अॻिते खयूं, इंतिहाई थोरा क़दम अॻिते खयूं। इन खां बाद में उते ई जेको आहे मौत अची वियो, मौत वाक़ई थी वई। अल्लाह ताला क़ुरान हकीम में छा फरमायो? जंहिं हिजरत कई नबी सां गॾु, सिर्फ़ु एतिरी हिजरत कई जो पंहिंजे घरनि खां सिर्फ़ु निकिता, अल्लाह ताला हिन खे मुहाजिर लिखे थो ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला जो मक़ाम बुलंद करे थो। सिर्फ़ु मामला आहिनि नियत जा। जेकी तव्हांजी नियत इख़लास वारी आहे, नमाज़ मां पढ़ां थो, नमाज़ कंहिंजे लाइ आहे? नमाज़ मुंहिंजे अल्लाह लाइ आहे, हक़ीक़त में अल्लाह लाइ आहे। अल्लाह ताला हिन नमाज़ खे तव्हांजे लाइ अजुर ऐं सवाबु बनाए छॾींदो। पर जेकॾहिं नमाज़ ॾेखार जे लाइ, नमाज़ सिर्फ़ु जेको आहे फॉर्मेलिटी हिकिड़ी पूरी करण जे लाइ, पोइ क़यामत ॾींहुं नमाज़ जो कंहिं क़िस्म में कोई बि अजुर न पहुचंदो। सिर्फ़ु हिकिड़ो फ़र्ज़ु लही वेंदो, फ़र्ज़ु आहे मुंहिंजे मथां, इहो फ़र्ज़ु सिर्फ़ु लही वेंदो बसि। क़यामत ॾींहुं फ़रिश्ता ॿियनि खां पुछा कंदा, तव्हां नमाज़ छॾे न पढ़ी आहे? मूंखां इहा पुछा न कई वेंदी।
मां खां पुछो कयो बसि जेको तूं फ़र्ज़ु अदा कयो आहे इन मथां अजुर कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। जेकॾहिं मुंहिंजी नियत नमाज़ वारी न आहे त मां भार दोस्तो असां पिया अमाल बहितर कयूं। क़यामत ॾींहुं ॾिसो हर हिकु शइ खुलण वारी आहे। मौत आहे न, मौत जीअं जो वाक़ियो थियो, मौत जीअं जो वाक़ियो थियो त इन खां बाद में सभु हक़ीक़तूं अॻिते खुली वेंदियूं, सारा मामला अॻिते खुली वेंदा। असांजे गुनाहनि जी, असांजे ऐबनि जी यकीन तौर ते असांजे माशरे में कंहिंखे बि ख़बर न आहे। हे अलाह ताला वॾो फज़ुल कयो आहे। हिकिड़ो आलम दीन रायविंड बयान जे अंदरि इहा ॻाल्हि करे पियो, चए तव्हां त केतिरो मजमूओ लखनि जी तादाद में मुंहिंजा बयान ॿुधो था, लखनि जी तादाद में मुंहिंजा बयान था ॿुधो। ऐं हक़ीक़त में रायविंड में जेको बयानु थींदो आहे, जेके ॿुधण वारा हेठि हूंदा आहिनि न, लखनि जी तादाद में हूंदा आहिनि हेठि। ऐं हिते असां वटि जुमे जे लास्ट ताईं को 500-600 थी था वञनि। उते ईअं न, उते लखनि जी तादाद में ईअं माण्हू वेठा आहिनि बयानु करे। पोइ लास्ट में चवंदा जेकॾहिं अगरि अलाह ताला मुंहिंजे गुनाहनि खे खोले छॾे दुनिया जे अंदरि, अलाह ताला मुंहिंजे गुनाहनि खे खोले त तव्हां सभु माण्हू मूंसां हथ बि न मिलायो, तव्हां सभु माण्हू मूंखे सलाम बि न कयो। जॾहिं मुंहिंजे तव्हां गुनाहनि खे ॾिसो त हक़ीक़त में असां सभु एतिरा गुनाहगार आहियूं। अगरि अलाह ताला तव्हां मुंहिंजा या तव्हांजा कंहिंजा बि अलाह ताला गुनाह ज़ाहिर करे छॾे न त हिक ॿिए जी शिकिल बि न वणंदी। हे अलाह ताला जो फज़ुल आहे। केतिरी मासियत आहे, को गुनाह आहे कि इंसान जे चेहरे ते गुनाह लिखिजी न ईंदो आहे। पहिरीं क़ौमुनि में ईअं लिखिजी पियो अचे, पहिरीं क़ौमुनि में साफ़ तौर ते बनी इसराइल जी क़ौम जे अंदरि लिखिजी पियो अचे, राति जो बंदो अगरि शराब पीए पियो न, सुबुह सां दरवाज़े ते लिखिजी पियो अचे हिन बंदे राति जो शराब पीतो आहे। उन बंदे वॾी रुसवाई थिए पई। जेकॾहिं बंदो राति जो ज़िना करे न, सुबुह सां दरवाज़े ते लिखियलु आहे त हिन फ़रिश्ते, हिन बंदे राति जो ज़िना कई आहे, मोकारो कयो आहे। को ज़ुल्म करे त दरवाज़े ते साफ़ तौर ते लिखिजी अचे पियो हिन बंदे राति जो हे फ़लाणो ज़ुल्म कयो आहे। ॾिसो अहिड़े अलाह ताला ऐब खां असांखे बचाए छॾियो। जेकॾहिं दरवाज़नि ते या चेहरनि ते इहो गुनाह लिखिजी अचे हा त पोइ छा कोई बि हिक ॿिए खे सलाम न करे हा। हे अलाह ताला जो फज़ुल आहे, हे अलाह ताला जो फज़ुल आहे। पर इन आसिरे में न वियो त दुनिया में मां गुनाह कयां थो, दुनिया में मां गुनाह कयां थो, गुनाह कंहिंखे बि ख़बर नथी पवे। मथां इन आसिरे में गुनाह कंदा वञो ऐं क़यामत ॾींहुं तव्हांखे इंतिहाई वॾो ॾुखियो मरहलो पेश थिए। छो त उते मां ॻाल्हि कयां, उते सभु आमाल खुली पवंदा। मुंहिंजी ज़रे वारी ज़िंदगी, ज़रे वारी नेकी ऐं ज़रे वारी बदी सभु जेको क्लियर 2-4 वांगुरु वाज़े थी वेंदियूं, बिल्कुलु साफ़ खुली बीहंदा आमाल। हाणे बंदो चवंदो यार हाणे मां छा करे आयुमि, उते ॾिसो कंहिं क़िस्म जो कोई बि ॻाल्हि न हलंदी। उते मुस्लमान बि इहा तमन्ना कंदो जंहिंजा गुनाह इंतिहाई ज़्यादा आहिनि, उहो चवंदो काश मां हिन मिटी सां गॾु मिली वञा। त अलाह ताला फरमाईंदो हिन मिटी लाइ तोखे थोरी बनायो आहे, हिन मिटी लाइ तोखे न बनायो आहे। मुस्लमान जी इहा बि तमन्ना हूंदी, इहा तमन्ना गैर मुस्लिम बि कंदो, मुस्लमान बि कंदो। जेको मुस्लमान वॾो गुनाहगार हुयो उहो इहो बि तमन्ना कंदो काश मूंखे दुनिया में दुबारा मोकिलियो वञे या मोकिलियो वञे। हाणे मां नमाज़ जो अजुर ॾिठो आहे, हाणे मां रोज़नि जो अजुर ॾिठो आहे, हाणे मां गुनाहनि खां जेको गुनाह जो मथां वबाल आयो आहे उन गुनाह खे बि ॾिठो आहे। हाणे वञी करे सभिनी गुनाहनि खां परे थी करे सिर्फ़ु मां नेकी कंदुमि। त अलाह ताला दुबारा जेको दुनिया थोरी बनाईंदो, या बनाईंदो अलाह ताला न। हे दुनिया हले थी, जेसिताईं हले थी न त हीअ हले थी। हिन टाइम ॾिसो वक़्त जी कुशादगी आहे, केतिरो वक़्तु असां ज़ाया कंदा आहियूं। नमाज़ ते न आयासीं, नमाज़ ते न आयासीं न, वक़्तु असांजो वियो। पोइ इहो वक़्तु होटल ते वियो, इहो वक़्तु क्रिकेट ते वियो, इहो वक़्तु स्नूकर ते वियो, इहो वक़्तु कुकड़नि खे विढ़ाइण ते वियो। ॾिसो हिन टाइम वक़्तु ज़्यादा मिलियल अथव। पोइ किथे बि हिन वक़्त खे इस्तेमालु वञी करे कयो। पर जंहिं टाइम मलकल मौत फ़रिश्तो साम्हूं आयो, मलकल मौत साम्हूं बीठो न, पोइ उनखे चवंदो सॼी मां मिल्कियत लिखी थो ॾियां, हे 500 जिरेब लिखी थो ॾियां, पंहिंजा सभु बंगला थो लिखी ॾियां, सॼी औलाद ॾियण जे लाइ तयारु आहियां। सिर्फ़ु जेको हिकिड़े मिंट जी मूंखे मोहलत मिली वञे, सिर्फ़ु 5 मिंट जी मोहलत खपे त मां नमाज़ जेको आहे पढ़ां।
5 मिंट ई सिर्फ़ु 5 मिंट ई मूंखे मोहलत खपे त फ़रिश्तो तव्हांजी तमामु मिल्कियत बिल्कुल भी हिकिड़े मिंट लाइ न वठंदो। हिकिड़े सेकंड लाइ बि फ़रिश्तो तव्हांखां इहे सभु मिल्कियत न वठंदो। ॾिसो केॾो वॾो अरमान आहे। बंदो सॼी हाणे मिल्कियत थो ॾे, सिर्फ़ु 5 मिंट नथा मिलनि, ऐं केतिरो हिन टाइम वॾो टाइम असां ऐं तव्हां ज़ाया था कयूं। ख़बर पए थी नथी पए? हिन टाइम ख़बर नथी पवे। ओके आलिम पंहिंजी किताब में लिखियो न, हाणे हिन टाइम तव्हां सफ़र कयो था, ख़बर कंहिं क़िस्म जी कोई बि नथी पई, पर जॾहिं उन सफ़र कयो अथव न पोइ ख़बर पवंदी त गॾ ते सुवार हुयुमि या घोड़े ते सवार हुयुमि। त हिन टाइम साईं हलो, हिन टाइम दुनिया जे अंदरि असां आहियूं न त अखियुनि जो ॾाढो पर्दो चढ़ियल आहे। दुनिया में आहियूं, अखियुनि जो ॾाढो पर्दो चढ़ियल आहे। दुनिया ॾाढी रंगीन आहे, ॾाढी रौनक लॻी पई आहे, ॾाढी सुहिणी दुनिया आहे। इन जे अंदरि औरतूं बि आहिनि, जवान मर्द बि आहिनि, जवान औरतूं बि आहिनि। हे सॼी दुनिया असांखे रंगीन थी लॻे। हे हिकिड़ो पर्दो चढ़ियल आहे दुनिया वारो। पर जीअं जो मलकल मौत आयो आहे, फ़रिश्तो आयो न, इहो पर्दो हेठि लही वेंदो। आख़िरत जूं सभु हक़ीक़तूं जा ॾोह खुली पवंदियूं। पोइ ॾिसंदो, अड़े बाबा हे मुंहिंजो अबो 50 साल पहिरियां गुज़ारे वियो, हे हिते पियो आहे, हे मुंहिंजो ॾाॾो हिते पियो आहे, हे मुंहिंजो ॾाॾो आख़िरत जे कहिड़े मरहले में आहे, हे असांजो फलाणो माइटु जन्नत आला मक़ाम ते पहुतल आहे। हे असुली हक़ीक़त बाद में खुलंदी। ऐं इन शयुनि खे ॾिसो, अलाह ताला गैब जे अंदरि रखी छॾियो। जेकॾहिं अलाह ताला इहो टेम मौत वारो सभिनी खे ॿुधायो न, त बंदा वॾा चालाक आहिनि। अलाह ताला जेकॾहिं इहा ॻाल्हि करे न त 13 तारीख़ ते 14 तारीख़ ते कहिड़ो नवंबर महीनो आहे, नवंबर महीनो 14 तारीख़ आहे, 14 तारीख़ आहे। जेकॾहिं अलाह ताला इहो ॿुधाए छॾियां हा 14 तारीख़ नवंबर 2025 जे अंदरि जुमे नमाज़ खां बाद में फ़लाणे बंदे जो मौत आहे, त वॾा चालाक हुयासीं। तकड़ में सुबुह सां ॾाढो फ्रेश थी करे फजर नमाज़ बि पढ़ी करे सुबुह खां वठी करे जेसिताईं मौत वाक़ई न थिए तेसिताईं मस्जिद में वेठा हुजूं। चई हा न साईं, कसम त ख़ुदा जो ईअं कयूं आहे न, तव्हां न कयो, सभ खां पहिरियों मां ईअं कयां, मां ईअं कयां। ॾिसो अलाह ताला इन शइ खे केॾो मख़फ़ी रखियो। अलाह ताला मौत खे मख़फ़ी रखी छॾियो। ॾिसां तूं कहिड़े हालत में हलें थो। हिकिड़ो बंदो जेकॾहिं इबादत खे मज़बूती सां पकिड़े थो, नमाज़ खे मज़बूती सां पकिड़े थो, गुनाहनि खां इंतिहाई वॾो परे आहे, त उहो चवंदो साईं भले मौत कहिड़े टाइम बि अचे त बिल्कुलु अचे। पर जेको बंदो मासी में लॻियल आहे उहो चवंदो यार न न न न न सुभाणे वॾो खसारो पहुचंदो। त इन करे अलाह ताला मौत जो जेको टाइम टेबल आहे अलाह ताला कंहिंखे बि न ॿुधायो। त हिन बंदे जे मौत नेठि वाक़ई कॾहिं थींदी, अलाह ताला फरमायो इहो सिर्फ़ु मुंहिंजे इल्म में आहे। इनखे अलाह ताला मख़फ़ी रखे करे असुली इम्तिहान हाणे आहे न, जेकॾहिं टाइम ख़बर हुजे पोइ इम्तिहान छॾियो आहे। हा साईं, पोइ छॾियो आहे इम्तिहान, छॾियो आहे। पोइ चऊं यार 60 साल खां बाद में मूंखे मौत ईंदी, 2050 में मूंखे मौत ईंदी। हाणे छा थो हले 2025, अड़े 25 साल पिया आहिनि एॾा सारा। अल्लाह गफ़ूर रहीम, आख़िरी टाइम में अलाह ताला खां माफ़ी वठंदासीं, सॼो मामिलो क्लियर। त पोइ सर इम्तिहान न थिया। इम्तिहान चइबो इनखे आहे अचानक छापो लॻे। हाणे हे त मौत आहे, पर अलाह ताला क़यामत खे बि ईअं जेको आहे बयानु कयो। क़यामत खे अलाह ताला कीअं बयानु कयो? अलाह ताला क़यामत जो इल्मु जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं नबी खे बि अलाह ताला न ॿुधायो। अलाह ताला फरमायो इहा सिर्फ़ु मूंखे ख़बर हुजे बसि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ आया काफ़ी गैर मुस्लिम, साईं क़यामत जी का डिटेल ॿुधायो भला, कंहिं ॾींहं ते, कहिड़ो ॾींहुं आहे जंहिं ते क़यामत वाक़ई थींदी ऐं सॼी दुनिया ख़तमु थींदी ऐं आख़िरत जी तरफ़ सभु इंसान हली पवंदा, उहो ॾींहुं साईं ॿुधायो। त पोइ अलाह ताला साफ़ तौर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो पैगाम ॾिनो, ए पैगम्बर इहो सिर्फ़ु इल्मु कंहिंखे आहे, इहो सिर्फ़ु इल्मु अलाह खे आहे बसि। हा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ हुनजूं अलामतूं ॿुधायूं त जॾहिं हे शयूं थियणु लॻनि न, पोइ ॾिसिजो जॾहिं नौजवान मुस्लमाननि जा अक्सर शराब जी तरफ़ माइल थियनि, औरतूं उघाड़ियूं फिरनि, लिबास पाइण खां बाद में बि उघाड़ियूं नज़र अचनि, मौसीक़ी आम थी वञे, गाना आम थी वञनि, फ़ौश आम थी वञे, ज़िना आम थी वञे, क़त्ल आम थी वञे, ज़ुल्म आम थी वञे, व्याज आम थी वञे, साहबा पोइ सम्झिजो उन मुसलमाननि खे ॿुधाइजो त हाणे क़यामत बिल्कुलु क़रीब अची चुकी आहे, अची चुकी आहे। पोइ बि इल्मु जेको अलाह ताला न ॿुधायो, छाजे करे त कहिड़ी ख़बर सुभाणे जेकॾहिं क़यामत वाक़ई थिए थी, हे इंसान ॾिसूं कहिड़े ट्रैक ते था हलनि। ख़बर पइजी वञे सुभाणे जेको आहे 3 बजे क़यामत वाक़ई थी थिए,
दुनिया सभु इंसान जेको मुस्लमान थी वेंदो, सभु टोटली। सुभाणे 2-3 बजे क़यामत वाक़ई थी थिए, छा थींदो साईं? सभु इंसान चवंदा हाणे तौबा इस्तग़फ़ार कयो, गैर मुस्लमान खे बि मुस्लमान ॿुधाईंदा, सुभाणे दुनिया मुकमल तबाह। पोइ इहो मस्जिद ॾिसो एतिरियूं इंतिहाई ज़्यादा भरियल नज़र ईंदियूं। इन्हनि शयुनि खे अलाह ताला मख़फ़ी रखियो आहे, मख़फ़ी रखियो आहे त इम्तिहान आहे, मख़फ़ी रखियो आहे इम्तिहान आहे। ॾिसो असां छा, असांजो ईमान केॾो पावरफुल ईमान आहे। अलाह ताला क़ुरान हकीम में 2 नंबर आयत ते साफ़ तौर ते फ़रमायो, उहे ईमान वारा आहिनि ऐं मोमिन जंहिंजो ईमान बिल ग़ैब ते आहे। गैब हिकु वॾी ॻाल्हि आहे। सभु मुस्लमान असां वेठा आहियूं। मां जेकॾहिं सभिनी खां पुछा कयां साईं क़बर ते ईमान आहे न आहे, सभई चवंदा साईं बिल्कुलु क़बर ते ईमान आहे। भला क़बर जन्नत या जनम आहे न आहे, सभई मुस्लमान चवंदा बिल्कुलु क़बर जे अंदरि या राहत आहे या क़बर जे अंदरि अज़ाब आहे। पुछा कयां साईं जन्नत आहे या न आहे, A to Z सभु मुस्लमान ॿुधाईंदा साईं बिल्कुलु जन्नत बि आहे, जहन्नम बि आहे। मां मुस्लमान खां पुछा कयां कॾहिं जहन्नम ऐं जन्नत खे ॾिठो, चवंदा साईं कंहिं क़िस्म में कोई बि न ॾिठोसीं, कंहिं क़िस्म में कोई बि न ॾिठोसीं। भला जे अलाह ताला जी इबादत कयो उन अलाह खे कॾहिं ॾिठो, जवाबु ईंदो न साईं कंहिं क़िस्म में कोई बि अलाह खे न ॾिठो आहे। पोइ इबादत कहिड़ी बेस ते कयो था, तव्हां चओ था 1400 साल पहिरियां असांजे रसूल फरमायो आहे त जनम बि आहे ऐं जन्नत बि आहे। हाँ अल्लाह बि मौजूदु आहे काइनात जे अंदरि ऐं क़बर जो अज़ाब आहे, क़बर जे अंदरि रात बि आहे। इन जे करे असांजो ईमान आहे। ईमान बिल ग़ैब वॾी शइ आहे, ईमान बिल ग़ैब तमामु वॾी शइ आहे। त मां त अॻ में बि पंहिंजे मुस्लमान खे ॿुधायो आहे त कॾहिं बि इहो मिसाल न ॾींदा कयो त असांजो नॉर्मल मुस्लमान जेको गुनाहगार आहे उहो काफ़र असांजे मुस्लमान खां बहितर आहे। मां इहो कॾहिं बि मिसाल न ॾींदा कयो। कॾहिं कॾहिं नादार मुस्लमान चई विझंदा आहिनि साईं असांजो मुस्लमान हे चोरी करे थो, हे डाको थो हणे, हाँ हे व्याज थो हलाए, हे शराब थो पीए, हिन खां त वणियो भलो आहे। अड़े ख़ुदा जा बंदा, हे जेकॾहिं डाको हणे थो या डाको इन जी ज़ात ताईं आहे, हे शराब पीए थो इन जी पंहिंजी ज़ात ताईं शराब आहे, हे व्याज हलाए थो इन हिकिड़े ताईं बीठल आहे व्याज। ईअं न आहे त इहो व्याज थो खाए त इस्लाम थो हुकुम ॾिए व्याज जो, ईअं बिल्कुलु न आहे। इस्लाम त साफ़ तौर ते रोके छॾियो आहे इन शयुनि खां। इहो बंदो जेकॾहिं गुनाह करे थो, इहो गुनाह इन बंदे जी ज़ात ताईं आहे, पर इन जे अंदरि हिकिड़ी शइ वॾी कमाल दर्जे जी आहे। इन जे अंदरि हिकिड़ी शइ वॾी कमाल दर्जे जी आहे। उहा कहिड़ी, हे चए थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, तमामु ग़ैब जे मथां हे बंदो ईमान थो आणे। गैर मुस्लिम खां पुछा कयो छा आहे जन्नत, जहन्नम, क़बर, उहो चवंदो कंहिं क़िस्म में कोई बि न, मौत खां बाद में सभु कुझु 0-0 खलास, मामिलो ई ख़तमु। हे गैर मुस्लिम जो अक़ीदो आहे। त अलाह ताला जेको असांखे मज़हब ॾिनो आहे, जेको इस्लाम ॾिनो आहे, इन ते मां चवंदो शुक्र कयो ऐं शुक्रान या नफ़िल पढ़ंदा कयो। अलाह ताला तमामु मज़हब मां तव्हांखे हिकु पाक ऐं अदुल वारो ऐं इतदाल वारो मज़हब ॾिनो आहे। वाख़िरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। त कोई वञे त छोकिरा ॾाढी खछड़ था कनि हिन खे थोरो, नौजवान हिकु ॿ वञे ॿार थोरो, इन खे सभिनी खे वेहारे छॾियो, नंढे ॿारनि खे शोर लॻो पियो बिल्कुलु। वॾी अजीब मख़लूक आहे साईं, अलाए कीअं आहे न, हिन खे स्कूल में उस्ताद कंट्रोल था कनि। सलाम दाद मां ॾींदो आहियां, हे स्कूल में जेके मिसियूं आहिनि या उस्ताद आहिनि अलाए कीअं था कंट्रोल कनि। हे 5-5, 6-6 साल जा एतिरा त जिनड़ा ऐं ख़तरनाक आहिनि, आचार्य ॾींहुं वॾो आज़ार कंदा आहिनि। बिल्कुलु मुंहिंजो पंहिंजो पुटु ई साईं, आचार्य ॾींहुं वॾो सताईंदा आहिनि। त हे जेके उस्ताद आहिनि हिन खे कॾहिं ग़रीबनि खे मिठाई बि ॾींदा कयो। पूरो हफ़्तो आहे हिन खे 6 कलाक कंट्रोल अलाए कीअं करे बीठा आहिनि। हाणे बि ॾिसो नथा मुड़नि, माना ॿार आहे साईं। ऐं सोली सिंधी में कीअं ॿार मुछ जो वार, हा साईं, चए ॿार खे माना कॾहिं बि खछड़ ॿार सां न करणु खपे। हिकिड़ो बंदो आहे अलाए केरु, पुराणी ॻाल्हि आहे, सिंधी में यार हिकिड़ो पाक आहे, इस्लामी त न आहे, पाक आहे हिकिड़ो सिंधी जो, अलाए चए वॾो को हिकिड़ो बोतर हो नंढो ॿार हुन कच्छ में जीअं खई न, छपर में हथ विधो हुईंसि साईं, छपर में ॾाढी में हथ विधो हुईंसि। ईअं का ॻाल्हि हिकिड़ी मशहूरु आहे, चइबो आहे ॿारनि खां वॾो ख़ौफ़ कंदा कयो। पाणी ते ॾे ख़लीफ़ा साईं, तव्हां साईं ख़लीफ़ो न आहे, मां हुनखे ॻाल्हि कयां मथां कोई साईं खे सम्झे न। साईं नालो खयूं न ख़लीफ़ा जो, ख़लीफ़ो जेसिताईं उते न, हा साईं ख़लीफ़ो तेसिताईं उते तेसिताईं साईं पूरो।
अगर कोई ॿार माउ जे पेट में माउ जे पेट खां मोल पैदा थिए, छा उनजी जनाज़ा नमाज़ थींदी या न थींदी? ॿार जेकॾहिं माउ जे पेट खां मोल पैदा थियो आहे उनजी जनाज़ा नमाज़ न थींदी, उनजी जनाज़ा नमाज़ बि न थींदी ऐं उनखे गुसुल बि न ॾिनो वेंदो। माउ जे पेट खां शर्त आहे त माउ जे पेट खां ई मोल निकितो आहे, पर जेकॾहिं माउ जे पेट खां निकितो आहे उनजो कोई न कोई उज़वो हिले थो, आहे यानी सफ़ा बेहोशी हालत में, पर थोरी जेकॾहिं दिलि हले थी, थोरो जेकॾहिं पेर हलियो या ॿांह हली या सीनो धड़कन शुरू थी, यानी उन मां आसार, यानी सोली सिंधी में वञी ॿुधणु चाहियां थो, को न को आसार ज़िंदगी वारो मिलियो पैदा थियण सां ई। डॉक्टर ॿुधायो त जीअं पैदा थियो न, इन खां बाद में थोरो घणो फतकड़े पियो, यानी हिन जी दुल थोरो घणो हले पई, त इस्लाम हुकुम ॾिनो त हाणे इन ॿार खे गुसुल बि ॾिनो वेंदो, जनाज़ो बि पढ़ायो वेंदो, कफ़न बि ॾिनो वेंदो, इन ॿार जो नालो बि रखियो वेंदो। ॻाल्हि सम्झ आई साईं? यानी ॿार जंहिंजो माउ जे पेट खां निकितो आहे उन में आसार थोरो घणो बि ज़िंदगी वारो आहे, भले बेहोश हुजे पर दिलि धड़के थी, जिस्म जो कोई उज़वो हिले थो, त यानी इहो असां हुकुम लॻाईंदासीं इहो ॿारु ज़िंदा आहे, इन जे मथां ज़िंदा ॿार वारो हुकुम जारी थींदो। यानी इनखे गुसुल बि ॾींदासीं, इनखे कफ़न बि पाराईंदासीं, इन जो जनाज़ो बि पढ़ियो वेंदो, ऐं वॾी ॻाल्हि जेके मुस्लमान नाइनि कंदा इन जो नालो बि रखिणो पवंदो, ऐं क़यामत ॾींहुं इहो पंहिंजे पीउ जे नाले सां क़यामत ॾींहुं यौम मशर में उथंदो बि सही। बाक़ी माउ जे पेट खां निकितो ई मोल आहे, त कंहिं क़िस्म जो कोई बि उनजो जनाज़ो गुसुल बि न, बसि कफ़न जे हिकिड़े थोरे कपिड़े में वेड़े करे दफ़न कयो वेंदो। कुझु माण्हू चवंदा आहिनि त कुझु साहबा जंग ओद में भॼी विया हुआ, इन जी हक़ीक़त छा आहे? बिल्कुलु अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे जो साहबा जंग ओद खां भॼी विया हुआ। इहो मामिलो दरअसल हीअं थियो हुयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग ओद में हिकिड़ी पहाड़ ते 50 साहबा खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीहारियो, 50 साहबा खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीहारियो, त ए साहबा तव्हां हाणे हितां जेसि ताईं मां नबी हुकुम न कयां तेसि ताईं तव्हां हिते न लहिजो। त उहे साहबा हुते बीठा मथे, 50 साहबा हुया, हिकिड़े साहबी खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमीर बनायो त तूं हुननि जे मथां निकिरंदा, त साहबा हेठि ॾिठो भेण जंग ओद जेको हाणे फतह थी चुकी आहे, ऐं नबी जो हुकुम सिर्फ़ु फतह ताईं हुयो, अॻिते न आहे, अॻिते त हाणे जंग फतह थी वई त हाणे हेठि लहिणो पवंदो असांखे। त पोइ ज़ाहिरी तौर में जेके आसार नज़र आया न त सभु कुफ़ार भॼी विया, ऐं हेठि जेको आहे सिर्फ़ु मुस्लमान ई बता जंग ओद जे अंदरि, ऐं पोइ उन मां 41 या 39 साहबा हेठि लथा, 11 साहबा न लथा, उन्हनि जो न बाबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हुकुम हुयो न आख़िरी ताईं हुयो, हालांकि हे बि साहबा पंहिंजी नियत जे अंदरि मुख़लिस, उहो बि नियत जे अंदरि मुख़लिस, उन्हनि जो साईं जंग फतह थी वई, मामिलो ख़तमु, हाणे काफ़र थोरी न, त 39 साहबा हेठि लथा, जंहिंजो साहबा 39 लथा त काफ़रनि जो मजमू पहिरियों निकिरी वियो, पोइ काफ़रनि जो मजमू पोयां फिरी करे इन 11 जेके 9 साहबा हुया इन्हनि जे मथां हमिलो कयूं। हाणे साईं 9 या 11 थोरा हुया, हमिलो करे पोइ काफ़र इतां जेको आहे हेठि दौड़ लॻाई, पोइ जंहिं जंग ओद जे अंदरि साहबा जी काफ़ी जेको आहे तादाद जेको आहे शहीद बि थी, पोइ इन जंग जे अंदरि शैतान हिकिड़ो आवाज़ु हलायो, शैतान हिकिड़ो आवाज़ु ॾिनो त जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया आहिनि। हाणे इहा आवाज़ु जॾहिं साहबा जे मथां पियो न त हिकु मज़बूत बंदो बि बिल्कुलु आजिज़ थी पवंदो आहे। कंहिं बंदे खे ख़बर पवे त बाबा फ़लाणे जहिड़े जे अंदरि फ़लाणो जहिड़ो हले थो, इन में तुंहिंजो अबू जेको हलियो वियो आहे, हे ग़रीब केतिरो बि बहादुर हूंदो, हीअ आजिज़ बिल्कुलु थी पवंदो, यार अबू वियो आहे, हाणे टेंशन खे सिधो अबे जो, तमामु साहबा जे मथां इहो ग़म सवार थी वियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया, मामिलो असांजे हथ मां वियो। पोइ कुझु साहबा इहा बिल्कुलु बातिल माण्हुनि जी बकवास आहे त साहबा साईं भॼी विया, आबा कंहिं साईं भॼी विया, चए साईं घरनि ताईं भॼी विया, तुंहिंजे पीउ जे किताब जे अंदरि लिखियलु आहे इहो, घरनि ताईं भॼी विया हुआ। साहबा सिर्फ़ु जेको आहे इन मजमे यानी जंग ओद खां थोरो साइड ते ॿाहिरि निकिता, इन एतबार सां यार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया। जेकी ॻाल्हि मशहूरु आहे, साहबा हितां निकिरी करे वरी साहबा उते ई मोटी आया, उते ई सिर्फ़ु मोटी आया, जंग खां ॿाहिरि निकिता ई न आहिनि साहबा। जंग खां जॾहिं ऐलान थियो ॿाहिरि निकिरी करे ऐं उन ई जेको आहे पड़ाव जे अंदरि साहबा वरी मोटी आया। इन खां बाद में इहा ॻाल्हि ख़बर पई त इहा जेकी ॻाल्हि हली आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थिया आहिनि, इहा बिल्कुलु कूड़ी ॻाल्हि आहे,
बिल्कुलु कूड़ी ॻाल्हि आहे। ऐं बाद में साहबनि ॾिठो त वाक़ई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं त नज़र था अचनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साफ़ तौर ते साहिबनि खे नज़र आया त पोइ साहिबनि जो ईमान जी मज़बूती जेको अञा जेको वधी वई। पोइ हाणे अलाह ताला खे इल्मु हुयो, अलाह ताला खे इल्मु हो त कुझु बदमाश माण्हू 1400 साल खां बाद में साहबा जे मथां अटैक बनाईंदा त यार साहबा जंग खे छॾे विया हुया। अलाह ताला फरमायो इन जो मुंहुं मां हिते ई बंदि थो कयां। कॾहिं कॾहिं क़ुर हक़ बयानु करे यहूदियुनि जो मोकारो कंदो आहे, कॾहिं कॾहिं क़ुर हक़ बयानु करे ईसाइनि जो मोकारो कंदो आहे, कॾहिं कॾहिं क़ुर हक़ बयानु करे जेके साहबा जे मथां एतिराज़ कंदा आहिनि उन्हनि जो बि मोकारो कंदो आहे। त हाणे अचो क़ुर हकीम में सूरत आल इमरान आयत नंबर 155 में अलाह ताला खे ख़बर हुई त सुभाणे कुझु बदमाश माण्हू इहे चवंदा साहबा साईं जंग ओद खां भॼी विया हुया, साहबा जंग ओद खां निकिरी विया हुया। अलाह ताला फरमाए बिलफर्ज़ जेकॾहिं साहबा जंग ओद जे मैदान खां थोरो निकिरी करे मोटी आया, अलाह ताला फरमायो सूरत आल इमरान आयत नंबर 155 अलाह ताला फरमायो वलक़द अफ़ा अनकुम, तहक़ीक़ जेकॾहिं उहे जंग जे मैदान खां निकिरी विया ॿार मोटी आया, तहक़ीक़ मां अलाह ताला उन्हनि खे माफ़ु करे छॾियो। मामिलो ख़तमु। हिकिड़े माण्हू खे मां ॿुधायमि वेठो हुयो, चए साईं साहबा जंग जे अंदरां निकिरी विया हुया, जंग खां मैदान खां निकिरी विया हुया, त मां चयुमि अलाह ताला क़ुर हकीम में इहो फरमायो आहे वलक़द अफ़ा अनकुम, जेकॾहिं जंग खां निकिरी विया मोटी विया अलाह ताला फरमायो उनखे माफ़ु करे छॾियुमि। चई न साईं अलाह ताला ईअं कीअं फरमायो? मां हाणे अलाह ताला कीअं फरमायो वञी करे अलाह खां सुवाल कर। यार हे बि को अक़ुल आहे? अलाह ताला खे ख़बर हूंदी अहिड़ा बदमाश जेको आख़िरी ज़माने में ईंदा। हे का तारीख़ी किताब नथी हले, हे क़ुर हकीम थो हले। वकुल्लन वअदल्लाहुल हुस्ना, नबी जे तमामु साहबा सां असां जन्नत जो मामिलो करे छॾियोसीं। हल बाबा तूं केरु थींदो आहे? तूं केरु थींदो आहे त साईं साहबा जेको जंग खां निकिरी विया हुया, जंग खां फ़रार थी विया हुया, उनजी सफ़ाई त अलाह ताला पेश करे छॾी। अलाह खे इल्मु हो त अहिड़ा बदमाश जेको 1400 साल खां बाद में ईंदा। 1400 साल पहिरियों ई अलाह ताला फरमायो वलक़द अफ़ा अनकुम, साहबा बिलफर्ज़ निकिरी विया आहिनि। साहबनि खे ख़बर पई न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया आहिनि, त पोइ नबी साहबा कुझु कमज़ोर थिया, मैदान खां निकिरी करे वरी पोयां कुफ़ार जा आया। अलाह ताला फरमायो वलक़द अफ़ा अनकुम, इन तमामु जंहिं खां कमी कोताही थी मां अलाह ताला माफ़ु कयां थो। जॾहिं अलाह ताला माफ़ु करे थो तूं छा थो चवीं? ॻाल्हि ई ख़तमु। क़ुर जी हिकिड़ी आयत जो इनकार कंदड़ बंदो काफ़िर थो थी वञे। ऐं जेकॾहिं कोई चवे साहबा भॼी विया हुया मां उनखे नथो मञां, त बाबा इहो क़ुर जो इनकार करे थो नथो करे? अलाह ताला छा फरमायो हाणे? मां ॻाल्हि अहिड़ी न कंदो आहियां त मां ॻाल्हि करे ऐं भॼी वञा, मां ॻाल्हि रिकॉर्ड कंदो आहियां। हे रिकॉर्ड थियल आहे। अलाह ताला फरमायो वलक़द अफ़ा अनकुम, जेके जंग ओद खां ॿाहिरि निकिरी करे जंग ओद में शामिलु थिया उनखे मां माफ़ु करे छॾियुमि। हे त मामिलो अलाह ताला फरमायो आहे। हाणे जेकॾहिं हाणे ॾिसो ॻाल्हि इतदाल जी आहे, हाणे बि कोई बंदो चवे त साहबा भॼी विया हुया, साहबा निकिरी विया हुया, मां उनखे नथो मञां, त बाबा इहो कंहिंखे नथो मञे? इहो क़ुर खे नथो मञे। ऐं जेको क़ुर खे नथो मञे उनखे कंहिं क़िस्म जो कोई बि असां मुस्लमान तस्लीम न आहियूं कंदा। असांजो पेशमाम आहे उहो नमाज़ खे जल्दी जल्दी पढ़ाईंदो आहे। उनजे बारे में शरीयत हुकुम छा आहे? अच्छा, नमाज़ खे कीअं पढ़ाइजे? नमाज़ जेकॾहिं पेशमाम घणी जेको आहे जल्दी बि न पढ़ाए ऐं घणी जेको लंबी करे बि नमाज़ न पढ़ाए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़मानो हुयो, हिकु साहबी हुयो, हुनखे क़ुर सां इंतिहाई वॾो मोहबत हुई ऐं क़ुर सां इंतिहाई वॾो इश्क़ हुयो। उहो साहबी जॾहिं बि नमाज़ पढ़ंदो हो त पोइ नमाज़ जे अंदरि याने हिकु हिकु पारो मुकमल पढ़ंदो हुयो। नमाज़ याने ज़ोर जे अंदरि असर जे अंदरि याने एतिरो पढ़ंदो हुयो। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे याने उहो कंहिं इलाइक़े ते मुक़ररु थियल हुयो, कंहिं इलाइक़े ते उन साहबी खे मुक़ररु कयो वियो तूं हिते जेको नमाज़ पढ़ाए ॿाहिरि कंहिं इलाइक़े ते। पोइ उतां जा कुझु मुस्लमान आया, उन्हनि चयोसीं नमाज़ खे इंतिहाई ढिघो करे छॾींदो आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पुटु तूं जेको नमाज़ खे पढ़े थो न, नमाज़ खे तख़फ़ीफ़ बना, छाजे करे तुंहिंजे पोयां माज़ूर बंदा बि बीहनि था, तुंहिंजे पोयां वॾी उमिरि वारा बि बीहनि था ऐं तुंहिंजे पोयां अहिड़ा बंदा बि बीहनि था जेके आजिज़ हुजनि। इन जे करे तूं नमाज़ खे नॉर्मल पढ़ा। त हाणे नमाज़ कीअं पढ़णु खपे? नमाज़ खे घणो तकड़ में बि न पढ़णु खपे, नमाज़ खे घणो ढिघो बि करणु न खपे। बाक़ी जेकॾहिं बंदे जी पंज सुसी आहे त पोइ साईं हाणे छा कंदो? फ़र्ज़ नमाज़ अमूमन कंप्लीट थींदी आहे 5 मिंट में पेशमाम पढ़ाई वठंदो, पर हाणे तव्हांजो 5 मिंट खां बाद में ईंदो त पोइ पेशमाम जो ॾोह त न आहे साईं।
हा साईं काफ़ी माण्हू बीठा हूंदा न हिते ऐं साईं बाथरूम ते लेट लॻी पई आहे, नमाज़ बि शुरू थी वई आहे। बाबा एतिरो जेकॾहिं फ़िक्र आहे त 20 मिंट नमाज़ अॻु में अचो। ऐं लास्ट में हर को पंहिंजो नंबर वठंदो न, लास्ट में हर को पंहिंजो नंबर वठंदो त साईं बाथरूम बंदि लॻा पिया आहिनि। तव्हां बि जेको शेखनि वारो कमु शुरू कयो आहे, हिकिड़े साथी मूंखे कंहिं चयो हे साईं बाथरूम बंदि लॻा पिया आहिनि। मां हिते को सफ़ाई करण वारो आहे? मां जो बाथरूम खां निकितुमि न त मुंहिंजा साफ़ ई ॻाल्हि नालो कंहिंजो शो न थींदो, कंहिंखे ख़बर बि न पवंदी। मां ॿुधाए थो चयां चई साईं शेखनि वारो हिते मस्जिद में कमु लॻो पियो आहे। मां शेखनि वारो कमु त रखंदासीं, छो न रखंदासीं? हे तमामु जमायत हिन टाइम वेठी आहे। मां दावा सां ॻाल्हि कयां थो, तव्हां मां कंहिं बि हिकिड़े बंदे कॾहिं बाथरूम साफ़ु कयो आहे? न कयो आहे कंहिं बि। मुंहिंजी ॻाल्हि खे भले को ग़लति साबित करे, साईं हिकिड़े ॾींहुं आयुमि मां सभिनी बाथरूमनि खे मां पाण साफ़ु करे वियो आहियां। अगरि बिलफर हूंदो असांजो को शागिर्दु हूंदो हिते जंहिंखां असां पाण साफ़ु कराया हूंदा त हर ॻाल्हि ॾिसो एतदाल सां। हे मस्जिद जेको आहे असां मुस्लमाननि जी आहे, हिते मुजीब रहमान जी ख़िदमत इहा हले थी त मां नमाज़ पढ़ायां थो। यार कुझु ख़िदमतूं तव्हां बि त खणो न। हिकिड़ो पेशमाम सॼे मामलात खे त खणी न हलंदो न। बाबा पाणी जो मसइलो, हाणे काफ़ी साथी पाणी ख़तमु थी वञनि, साईं पाणी छो ख़तमु आहे? साईं पाणी छो ख़तमु आहे? इहो पाणी मुजीब रहमान आस्कर ई मोटर खे जो पटो लाहे करे उछले छॾियो ताकी तूं वज़ू न कर। मां आस्कर कयो आहे। मां चाहींदुमि को जमायती बग़ैर वज़ू खां मां सां गॾु बीठो हुजे, कोई न चाहींदो त बाबा इहे सभु मामला थींदा रहंदा आहिनि। कॾहिं पाणी बेल्ट ख़राबु थी पवंदो, कॾहिं मोटर ख़राबु थी पवंदो, कॾहिं बाथरूम ते लेन बि लॻल हूंदी, त इहे मामला असांखे पाण खे कंडेम करणा आहिनि। ॿिए जे मथां उछलण न आहे ॾियणी। साईं हाणे ॾिसो 5 मिंट नमाज़ में बता अंदरि जमा शुरू आहे, हे बाथरूम ते लेन लॻी पई आहे, होॾां वारा बाथरूम त खोलियल न आहिनि। उहे जेकॾहिं खोलियो हूंदा न पोइ हूअं 2 साफ़ थो पेशमाम करे, हूअं पोइ पेशमाम 4 साफ़ु कंदो। पोइ मां कयां बाथरूम मां साफ़ु कंदुमि त पोइ नमाज़ बि तव्हांखे अहिड़ी पढ़ाईंदुमि। का पलीती लॻी पई हा साईं, नेट साफ़ु कंदुमि त नेट पलीती बि लॻंदी न। पोइ हाणे चवंदा आहिनि जहिड़ा रूह पोइ तहिड़ा ख़तमा। पोइ नमाज़ बि अहिड़ी क़बूल असांजी वेंदी। त कुझु कमु जेको असां जमायत बि खणण जी कोशिशि करी। साईं ठीकु आहे, तव्हां नमाज़ पढ़ायो था, टांकी जेको आहे ख़राबु थी पई आहे, इनखे मां साफ़ु थो कयां। बाथरूम आहे उहो मां पाण साफ़ु नथो कयां, मां पंहिंजे नंढे छोकिरे खे थो चवां। त सभु मामला ईअं हलंदा आहिनि। मस्जिद में जेतिरो हिसो मुजीब रहमान जो आहे, एतिरो हिसो तव्हां सभिनी मुस्लमाननि जो बि आहे। असां मस्जिद जे पखे खे यूज़ था कयूं, लाइट खे यूज़ था कयूं, फरासी खे यूज़ था कयूं, पाणी खे यूज़ था कयूं। हर हिकु मुस्लमान जे मथां एतिरो हक़ आहे त जेतिरो मस्जिद खे यूज़ था कयो, ओतिरो मस्जिद जे अंदरि चंदो बि इस्तेमालु कयो। असांखे ॿियो को फंड थोरी ईंदो आहे। मां दवा सां ॾिसो आन कैमरा में मां ॻाल्हि थो कयां, आन कैमरा में मां ॻाल्हि थो कयां त कोई असांखे फंड न ईंदो आहे। हे साईं मुजीब रहमान तव्हांजे खाते में मां ₹1,00,000 मोकिलियां थो, मस्जिद खे सेट कराइजो। दवा सां ॻाल्हि कयां थो, साफ़ु ॻाल्हि न ईंदो कोई बि फंड। मस्जिद में का बि शइ ग़लति पवंदी आहे पोइ तव्हांजा ॾियो जेके असांजा मौजूद साथी आहिनि। हाणे ॾिसो 500-600 हिते माण्हू वेठा हूंदा आहिनि। हिते जेके वेठा आहिनि इन सां मुंहिंजो फ्री में जेको तालुक़ु आहे, जंहिंखे मां गैराज में चवंदो आहियां न, कुल 6-7 माण्हू आहिनि। ॿियनि खे ख़ुदि पाण ख़्यालु थियणु खपे यार मस्जिद जी वाक़ई एतिरी ज़रूरत आहे। पाणी यूज़ कयूं था, लाइट यूज़ कयूं था, पखो यूज़ कयूं था, फरासी यूज़ कयूं था, त लाज़िमी मस्जिद जो हक़ लॻे थो। त हर हिकु मुस्लमान जे लाइ ज़रूरी आहे। मां पंहिंजी मस्जिद जी ॻाल्हि नथो कयां, हर मुस्लमान जे लाइ ज़रूरी आहे पंहिंजे इलाइक़े में मस्जिद में नमाज़ पढ़ो था न, कम से कम महीने में 500-1000 उते चंदो इस्तेमालु कराईंदा कयो, उते जमा कराईंदा कयो। अगरि पेशमाम ते एतमाद न आहे न, मौज़िन ते एतमाद न आहे न, पोइ पाण में कुझु साथी मिलो, पाण में साथी कुझु मिली करे साईं हे असांखे मस्जिद में हे कमु वठी ॾियणो आहे, हे मस्जिद जी असांखे फरासी तयारु करणी आहे, हे मस्जिद जो असांखे मोटर ठाहिराइणो आहे। त इहे असांजा कमु उहे आहिनि। हे असांजो मज़हब आहे, असांजो रिलीजन आहे। जिते मां नमाज़ पढ़ंदो कम से कम उते सहूलियत हुजे। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं मां कम जी वजह जे करे अक्सर नमाज़ूं अकेलो पढ़ंदो आहियां, जमायत सां नथो पढ़ी सघां। छा हुन में गुनाह त न मिलंदो? गुनाह न मिलंदो जेकॾहिं मजबूरी आहे। मजबूरी आहे, तव्हांजे मथां कमु आहे ऐं उन कम जे करे तव्हां जमायत सां नमाज़ नथा पढ़ी सघो। पर कमु हक़ीक़त में कमु हुजे, ईअं न जेकॾहिं आसानी मिली वञे सेठ खे चओ त साईं मूंखे छॾे मां जमायत सां नमाज़ पढ़ंदा, पोइ त तुंहिंजी टोटरा पा। पर ॾिसो त वाक़ई मुंहिंजो कमु अहिड़ी जॻह ते आहे जो मस्जिद मूंखां इंतिहाई वॾी परे आहे। अकेलो नमाज़ पढ़ो कोई बि मसइलो न आहे, नमाज़ जेको अदा थी वेंदी, गुनाहगार बि बंदो न थींदो। शर्त आहे त तव्हां खां मस्जिद परे हुजे या तव्हांखे इजाज़त न मिले। जमायत सां नमाज़ पढ़ण जो सबूत जेको आहे क़ुरान हकीम कंदव, वर्कऊ माअ राकिईन, रुकू कंदड़ सां गॾु रुकू कयो। हे ॾिसो क़ुरान खां सबूत मिले थो। अलाह ताला फरमाए थो नमाज़ अहिड़ी जॻह ते पढ़ो जिते रुकू कंदड़ सां गॾु तव्हां बि रुकू कयो। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि तमामु वॾी ताक़ीद बयानु कई आहे जमायत सां नमाज़ पढ़ण जी।
चाहे शादी में कुंवार खे सोन ॾियणु ज़रूरी आहे, कंहिं केस में कोई बि ज़रूरी न आहे। हा जेकॾहिं डीलिंग थी आहे त पोइ त ॾियणो पवंदो। तव्हां काथा रिश्तो वरितो आहे, उन्हनि इहा डिमांड लॻाई त असांखे हक़मर जे अंदरि तव्हां 1-2 तोलो सोन ॾींदव, पोइ त लाज़मी ॾियणो पवंदो। तव्हां उन सां इतफ़ाक़ कयो आहे। पर जेकॾहिं अहिड़ी डीलिंग न आहे थी त सोन जेको आहे शर्त न आहे। सोन जेको आहे शर्त न आहे। हिकिड़ो साथी हुन ॻाल्हि कई त साईं मूंखे हिकिड़ो ऑफर थियो निकाह जो, यानी हितां हिन इलाइक़े जो नाहे बंदो ॿाहिरियों हुयो। त मां चयो तो कीअं निकाह जो ऑफर थियो? चई साईं उहो घर जेके मालिक हुया न जॾहिं ऑफर थियो उहे खरपती माण्हू हुया, त मां चयो यार खरपती माण्हू तोखे कीअं ऑफर कयूं? तूं त मज़दूर आहे, तूं त बिल्कुलु मज़दूर आहे। उन चयो साईं बिल्कुलु मां मज़दूर आहियां, पर उन्हनि जी हिकिड़ी छोकिरी आलिमानी हुई, उहा चए पई भले ग़रीब हुजे पर अहले इल्म हुजे, को मौलवी हुजे। चई इन लाइ मां वियुमि। मूंखे चयो तूं VIP लिबास पाए करे तूं वञे। चइसि मुंहिंजो घर में वञि, सॼो घर शीशे ते ठहियलु हुयो, हाई क्लास जो घरु। चए मां ॾिठुमि त भाउ हिते मुंहिंजी दाल न करंदी, हिते कमु जेको आहे चढ़ियलु आहे। पोइ मूंखे ॼाणे मिठाई जेको आहे वठी हल, हाणे होॾे हलूं था, कम से कम तोखे ॾिसंदा, इस्लामी एतबार सां निकाह बि थींदो, तोखे ॾिसंदा, कम से कम मिठाई वठी अचु। चए हाणे असां हिरियल हुयासीं हिते, त इहो जेको 300 400 500 त दॿो मिलंदो इहो वठी वेंदुमि न। चए मूंखे न बाबा मतां इहो वरितो थी, हे फिलाणो जेको आहे ॿुधायां मां थो, हे फिलाणी बेकरी था वठी आहे। चए उते मां वयुमि त उते हर हिकु मिठाई जो जेको आहे पैकेट 8000 6000, हे 2000 जी ॻाल्हि पियो करे, 2001 या 2002 उन ज़माने जी ॻाल्हि थो करे, कराची जी तरफ़। चए को 8000 ते पीस, को 6000 ते पीस। चए मुंहिंजा त तख़्त ई निकिरी विया बणाए, स्टार्टिंग में एॾो मामिलो थो घेरो थिए थो। चए मां ॻोल्हे करे 1200 वारा 2 पीस वरितमि, 1200 वारा 2 वरितमि। मां जो ईअं वठी वियुमि, मां बाबा हे मिठाई, हालांकि चए मूंखे नज़र ईअं पियो अचे त मां अहिड़ो जेको पीस मां पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे पीउ खे बि न खारायो, मूंखे बि न खारायो, पर हुयो जेको नॉर्मल नंढो पीस। मां जीअं वठी वियुमि, उहो ॾिसी करे हैरान थिया, ॾिसी करे। चयो ख़ुदा जा बंदा, हे जो तूं 2 पीस वठी आयो आहे, इहे 2 पीस हुनजा नंढा ॿार, 2 ॿार खाईंदा आहिनि। हे तूं 2 पीस, हे त हुनजा 2 नंढा ॿार खाईंदा आहिनि। चई मां चयुमि बाबा हे त पोइ मुंहिंजो कमु त चढ़ियलु आहे। पोइ उते वियासीं, हुननि जो ठीकु आहे नेठि असां तव्हां निकाह कंदा, पर शर्त आहे घटि में घटि जेको सोन ॾींदे न 22 खां 23 तोला जेको सोन ॾींदे, 22 खां 23 तोला। चए मां चयुमि भाउ हे ॿाहूं ॿधां थो, पीस बि तव्हांखे आयो, पीस मां खाईंदो बि न, मां जेको वञा थो। त ॾिसो इस्लाम जेको बयानु कयो आहे, कुफ़ो बयानु कयो आहे, त निकाह कयो अहिड़ी लेवल ते निकाह कयो जेकी औरत तव्हांजी लेवल जी हुजे, तव्हांजी लेवल जी आहे न औरत। मसलन तो ॾिसो त इहा औरत इन जे घर जे अंदरि इन जो अबो 1000 रुपयो कमाई ईंदो आहे न, त 1000 में इन जो घर हली वेंदो आहे। ऐं मां बि घर में 1000 रुपयो कमायां थो, मुंहिंजे घर में 1000 हली थो वञे। त अहिड़ी औरत सां जेको आहे निकाह करण जी कोशिशि कयो। बाक़ी अहिड़ी औरत जे मथां कॾहिं बि हथ न रखिजो जो उन्हनि जे घर जो रोज़ानो ख़र्चु ₹1 रुपयो हुजे, त न हली सघंदो। कुझु बि छा बि तव्हां कयो न, पर जेकॾहिं तव्हांजी बि लेवल एतिरी आहे, तव्हांजो बि घर रोज़ाने, तव्हांजे बि घर में रोज़ानो ₹1 रुपयो ख़र्चु थिए थो ऐं तूं करोड़नि में कमाए थो, पोइ कोई बि टेंशन आहे। वञी करे जेकी औरत 2 लाख रुपया रोज़ ज़ियान कंदी आहे न, उन सां निकाह कर। इस्लाम कुफ़ो बयानु कयो आहे। शर्त आहे त नसब में, मालियत में, दीनदारी में औरत तव्हांजे बराबरि हुजे, उन सां जेको निकाह कयो। पर जेकॾहिं औरत जी लेवल हिते आहे, मुजीब रहमान जी लेवल हिते आहे, त मुजीब रहमान महल सां माज़रत करे जान छॾाई। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।